Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जी तमाम व्यूअर्स खे कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, तबियतूं कीअं आहिनि। शुरुआत अल्हम्दुलिल्लाह थी चुकी आहे प्रोग्राम जी। मिड ऑफ द वीक आहे ऐं मिड ऑफ द वीक में ज़ाहिर काफ़ी सारी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके स्टार्टिंग में तव्हां करे चुका हूंदा आहियो, काफ़ी सारियूं ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां आफ्टर द मिड ऑफ द वीक तव्हां करे रहिया हूंदा आहियो। हीअ कशमकश त हमेशह ही हलंदी आहे ऐं अजीब हिकु साइकिल थी वियो आहे ज़िंदगी जो, अजीब हिकु इन्वायरमेंट थी वियो आहे ज़िंदगी जो, जंहिंमें असां वटि को मिंट बि न आहे शायदि जो असां वेही को ब्रेक खणी ज़िंदगी जो ऐं असां उन शइ खे सोचे सघूं त जेको कुझु असांखे करिणो आहे उहो कंहिं तरीक़े सां करिणो आहे, कंहिं नमूने करिणो आहे, कंहिंखां कीअं अॻियां थी वञिणो आहे। इहे तमामु शयूं असांजी ज़िंदगी में किथे आहिनि ई कोन। लेट्स सपोज़ तव्हां पंहिंजी सुबुह जी ॻाल्हि कयो, वधीक परे नथा वञूं, असां अॼोकी सुबुह जी ॻाल्हि था कयूं। अॼु सुबुह अगरि तव्हां उथिया आहियो ऐं तव्हां उथण खां पोइ तव्हां छा कयो आहे सभिनी खां पहिरियों कमु? आई गेस हिकु नॉर्मल माण्हू वांगुरु सभिनी खां पहिरीं असां अलार्म बंदि कयो हूंदो ऐं अलार्म को माण्हू मूं वांगुरु 4 दफ़ा अलार्म बंदि थियो हूंदो एंड देन असां उथी ई नॉर्मली असांखे लॻियो हूंदो त जी ॾाढी देरि थी वई ऐं फ़ौरन सां असां भॻा हूंदासीं पंहिंजे पंहिंजे कमनि ते। इहा रूटीन मोस्ट ऑफ द माण्हुनि जी हूंदी आहे। काफ़ी घटि माण्हू हूंदा आहिनि जेके सुबुह जो उथी ऐं एतिरो टाइम पहिरीं उथंदा आहिनि जो आराम सां उथनि, आराम सां उन्हनि सोचुनि खे आहिस्ता आहिस्ता पंहिंजी कॉन्शियसनेस खे कैच करे सघनि। इलाही घटि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। अक्सर माण्हू उहे हूंदा आहिनि जेके चाहींदा आहिनि त असां लास्ट मिनट बि निंड जेका कयूं न उहा लास्ट मिनट ताईं निंड कयूं ऐं फ़ौरन सां भॼी ऐं पोइ कम ते वञूं। बट साइकोलॉजी छा थी चवे? साइकोलॉजी इहो चवे थी त जॾहिं तव्हां सिर्फ़ु पंहिंजी जेका सुबुह जो उथो था ऐं पंहिंजे पाण खे डिफ़ॉल्ट मोड में हणी था छॾियो त पोइ जंहिं हवा में तव्हां वञो था उन हवा खे तव्हांजो जेको ऑरा आहे उनखे कैच करे थो ऐं तव्हांजे ॾींहंनि में उन ई तरीक़े सां थो थिए। इन ईज़ी वर्ड्स हिकु डिफ़ॉल्ट मोड आहे जेको ऑन थी थो वञे, जेको हिकु ऑटोमेटिक मोड आहे जेको ऑन थी थो वञे। पर अगरि इन खां उपतड़ तव्हां कयो, हाणे उपतड़ इहो कीअं कजे? अगरि इन खां उपतड़ ॿियो न 10 मिंट 15 मिंट चवण जे लाइ त कलाकु हुजणु खपे, बट येस 15 मिंट 10 मिंट असां इन ते रहूं था। अगरि असां सुबुह जो उथण खां पोइ 10 मिंट पंहिंजी तमामु कॉन्शियसनेस में उहे 10 मिंट न जो असां सुता पिया हुजूं अलार्म बंदि करण खां पहिरीं, पंहिंजे 100% कॉन्शियसनेस में 10 मिंट तव्हां खणी ऐं 10 मिंट उहे खणी ऐं उहे तव्हां सिर्फ़ु उहे सोचूं रखो पंहिंजे ज़हननि में जेको तव्हांखे कमु अॻियां करिणो आहे, जेको सुठियूं शयूं तव्हांखे अॻियां करणियूं आहिनि। ऐं अगरि किथे का सुठी वाइब नज़र न बि थी अचे त एटलीस्ट रिपीट द गुड वर्ड्स। ऐं जॾहिं तव्हां सुठा लफ़्ज़ रिपीट कयो था ऑटोमेटिकली उहा पॉज़िटिव शइ तव्हांजे ॾींहं में ऐड थी वञे। सुबुह उथणु ऐं तव्हांजी ज़िंदगी जो मिसाल कंहिं ॾाढो ज़बरदस्त ॾिनो, हिकु पोस्ट मां पढ़ी। अक्सर कॾहिं स्क्रॉलिंग कंदे असां चवंदा आहियूं त स्क्रॉलिंग न कजे, डिजिटल डिटॉक्स ते वञे, डिफरेंट शयूं सां ॻाल्हाईंदा आहियूं, पर कॾहिं स्क्रॉलिंग तव्हांजी ॾाढी कम बि अची वेंदी आहे। ईअं स्क्रॉल कंदे हिकु पोस्ट मूं पढ़ी जंहिंमें कंहिं ज़िंदगी जो हर ॾींहं जो उथणु ऐं कंहिं पाणी जी गिलास जी जेका ॻाल्हि हुई ॾाढी ज़बरदस्त नमूने कई। कंहिं नमूने त तव्हां सुबुह जो जेॾी महिल उथो था यू आर लाइक ए एम्प्टी ग्लास, ख़ाली गिलास आहे जेको तव्हांजे साम्हूं पियो आहे। सुबुह जो उथो था जेको तव्हां उन में फिल कंदा वेंदो ज़ाहिर आहे उन गिलास जे अंदरि उहा ई शइ ईंदी, या उन बर्तन जे अंदरि या उन बॉक्स जे अंदरि, कंहिं बि शइ जो तव्हां एग्ज़ाम्पल खणो, जेको तव्हां पंहिंजे हथनि सां फिल कंदो उहा शइ उन सां फिल थींदी वेंदी। ऐं सुबुह जो उथी अगरि तव्हां गुड थॉट्स, गुड वर्ड्स, गुड एनर्जी उन में ऐड कयो था त ऑटोमेटिकली उहा एनर्जी पंहिंजे तमामु तव्हां ॾींहं में ॾिसंदो। बट शर्त इहो आहे त उन ते बिलीव हुजणु खपे, उन एनर्जी ते। सिर्फ़ु को बुक खोले ई सुठा कोट्स न पढ़णु खपनि, बल्कि उन ते बिलीव हुजणु खपे। अगरि तव्हां पंहिंजे लाइ सुठो ॻाल्हाए रहिया आहियो त तव्हां उन ते बिलीव कयो त उहो सुठो एक्चुअली आहे। कंहिं ॾाढी ज़बरदस्त हिकु थेरेपी मुतारिफ़ कराई, जंहिं थेरेपी तहत तव्हां मिरर जे साम्हूं बीही ऐं पंहिंजे पाण खे को 10 खां 15 दफ़ा अगरि पंहिंजे पाण खे तव्हां सुठो चओ था, पंहिंजे पाण खे तव्हां कामयाबु चओ था त उहा एनर्जी जेका आहे उहा तव्हांजी ज़िंदगी में शामिलु थी थिए। ऐं इहो ईअं बिल्कुलु बि न आहे त तव्हां हिकु ॾींहुं कयो ऐं तव्हां फ़ौरन सोचो यार अॼु उहा एनर्जी असांखे छो न मिली, सॼो ॾींहुं 24 कलाक गुज़री वियो असांखे उहा एनर्जी छो न मिली। इट इज़ अ कॉन्टिन्यूस प्रोसेस।
हर शइ जो बेशक त हिकु वक़्तु लिखियलु आहे, तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था त हर शइ जो हिकु वक़्तु लिखियलु आहे, हिकु टाइम ते हिकु शइ थियणी आहे, बट उन शइ जे लाइ केतिरी पॉज़िटिव वाइब तव्हांखे खपे, केतिरी पॉज़िटिव एनर्जी खपे, इहा तव्हां नथा ॼाणो. सो इट इज़ अ कॉन्टिन्यूस प्रोसेस. कॉन्टिन्यूसली तव्हां जॾहिं सुबुह जो पंहिंजे पाण खे सुठो चओ था, सुबुह जा पहिरियां 10-15 मिंट पंहिंजे लाइ उहे कढो था जंहिंमें तव्हां सिर्फ़ु उहे सुठियूं शयूं ॻाल्हायो था, उहे सुठियूं शयूं चयो था जेके तव्हांजी ज़िंदगी में कुझु बदिलाव आणे सघनि, जेके तव्हांजी ज़िंदगी में सुठो आणे सघनि. बिलीव मी, इहा एक्चुअली इहे शयूं कमु कनि थियूं. ऐं जेके जेतिरा माण्हू वॾा माण्हू असां ॾिठा आहिनि न, महिनत बिल्कुलु हिकु हक़ीक़त आहे, इन खां बिल्कुलु इनकार न आहे, बट उन महिनत खे जेका सपोर्ट खपे, दैट इज़ योर पॉज़िटिव वाइब, दैट इज़ योर पॉज़िटिव थिंकिंग, दैट इज़ योर पॉज़िटिव एनर्जी. ऐं उहा पॉज़िटिव एनर्जी किथां ईंदी? मार्केट में त मिले कोन थी जो असां ख़रीदे अचूं. उहा तव्हां क्रिएट कयो था. एंड लुकिंग टुवर्ड्स द कल्चर, लुकिंग टुवर्ड्स द एनवायरमेंट जेको असां वटि आहे, सिर्फ़ु नेगेटिव आहे. तव्हां टी वी खोलियो नेगेटिव, सोशल मीडिया खोलियो नेगेटिव, माण्हुनि सां वेहो नेगेटिव ॻाल्हियूं. को ई माण्हू तव्हांखे अहिड़ो मिलंदो जेको तव्हांखे पॉज़िटिव ॻाल्हियूं ॿुधाए. ऐं उहे लखनि मां हिकु माण्हू हूंदा आहिनि जेके तव्हांखे हर बुरी शइ मां बि का पॉज़िटिव वाइब कढी ॾियनि. जॾहिं का बि शइ, को बि अमल थी रहियो आहे, इहो कुदरत जो निज़ाम आहे, को बि अमल थी रहियो आहे, अगरि उन में बुराई आहे त उन में किथे न किथे चङी शइ बि ज़रूरु हूंदी. तव्हांजी अखि आहे जेका उहा चङी शइ ॾिसी नथी सघे ऐं सिर्फ़ु उहा बुराई ते फोकस करे थी. बिकॉज़ द एनर्जी यू हैव इनसाइड यू उहा बुरी आहे. तंहिं करे उहा अट्रैक्ट सिर्फ़ु बुराई खे करे थी, तंहिं करे उहा अट्रैक्ट सिर्फ़ु बुरी शयुनि खे करे थी. अक्सर माण्हुनि खे ॾिठो हूंदो, असांजूं औरतूं ॾाढियूं इन जे लाइ मशहूरु आहिनि, बट मूंखे लॻे थो हाणे इहा रिस्पॉन्सिबिलिटी मर्दनि बि बख़ूबी संभाली आहे. गिलाऊं करण में असां ॾाढा माहिर आहियूं. असां ॾाढो मज़े सां गिलाऊं करे रहिया हूंदा आहियूं, डायरेक्टली और इनडायरेक्टली. शायदि तव्हां ॿियनि जे लाइ कुझु गिलाऊं करे पंहिंजे पाण खे ॾाढो स्मार्ट फील करे रहिया हूंदा आहियो, या उन कुझु मूमेंट जेके तव्हांखे मज़ो ॾेई रहिया हूंदा आहिनि, पर डायरेक्टली या इनडायरेक्टली उहे गिलाऊं, छो त उहे नेगेटिव हिकु टॉपिक आहे, उहो तव्हांजे मथां असरु करे रहियो हूंदो आहे. तव्हां कॾहिं अहिड़नि माण्हुनि खे ॾिठो आहे जेको बुरो ॻाल्हाईंदा हुजनि ऐं उहे ॾाढा सक्सेसफुल हुजनि? कॾहिं को अहिड़ो एग्ज़ाम्पल मिलियो आहे? अगरि मिलियो आहे त प्लीज़ मूंखे बि ॾेखारिजो, बिकॉज़ आई वॉन्ट टू सी दोज़ पीपल जेके ॾींहं राति बुरो ॻाल्हाए, बुरो करे ऐं पोइ बि सक्सेसफुल आहिनि. ऐं उहे उन्हनि जो पीस ऑफ माइंड बि ॾाढो सुठो आहे. तव्हां ॾिसी ॾिसिजो, जेके माण्हू नेगेटिव ॻाल्हाईंदा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी में बि सभु कुझु नेगेटिव थी रहियो हूंदो आहे. ऐं जेके माण्हू पॉज़िटिव एनर्जी रखंदा आहिनि, पॉज़िटिव ॻाल्हाईंदा आहिनि, उहे उन्हनि ई माण्हुनि जे क़रीब हूंदा, बट उन्हनि जी ज़िंदगी में सभु कुझु सुठो थी रहियो हूंदो आहे. ईअं लॻंदो आहे त का देयर इज़ सम हिडन एनर्जी जेका उन्हनि खे सपोर्ट करे थी ऐं उन्हनि खे अॻियां खड़ी थी हले. ऐं उहा हिडन एनर्जी उन्हनि माण्हुनि खे कॾहिं नज़र कोन ईंदी आहे, दोज़ पीपल जेके नेगेटिविटी पाण सां गॾु रखंदा आहिनि. सो ट्राई टू अट्रैक्ट द पॉज़िटिव एनर्जी टुवर्ड्स यू विथ योर वर्ड्स, विथ योर एक्शन्स. जेको तव्हां ॻाल्हायो था, जेको तव्हां कयो था, विथ डिफरेंट एक्टिविटीज़. ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त अगरि तव्हां पंहिंजे कम लाइ महिनत था कयो, यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन योर लाइफ, ऐं तव्हां उनजे लाइ के महिनत वारा स्टेप्स कयो था, वॾनि कोर्ट्स खे पढ़ो था, वॾनि माण्हुनि खे ॾिसो था त उन्हनि जी रूटीन छा आहे, तव्हां उन रूटीन खे फॉलो था कयो, तव्हां सभु कुझु कयो था. बट उन सां गॾोगॾु कुझु अहिड़ियूं शयूं जेके तव्हांजूं हिडन पावर्स आहिनि, उन्हनि जो हुजणु ॾाढो ज़रूरी आहे. बिकॉज़ सक्सेस अची त वेंदी आहे, पर सक्सेसफुल रहणु ऐं उनखे अॻियां मल्टीप्लाई कंदे रहणु, इहो हर कंहिंजे कम जो, हर कंहिंजे बस जी ॻाल्हि कोन्हे. अक्सर तव्हां माण्हुनि खे ॾिठो हूंदो, सुठे पोज़ीशन्स ते वेंदा आहिनि, कॾहिं हुननि जो को छक्को लॻी वेंदो आहे, को लक लॻी वेंदो आहे, त उहे पहुची त वेंदा आहिनि उन्हनि जॻहियुनि ते, पर स्टे कोन करे सघंदा आहिनि. स्टेबलाइज़ करणु अगेन हिकु वॾो आर्ट आहे, जंहिंजे लाइ अगेन तव्हांखे उहे वर्ड्स, उहा मोटिवेशन जेका तव्हां पंहिंजो पाण ई ॾींदो. तमामु मोटिवेशनल स्पीकर्स जेके आहिनि, कॾहिं कॾहिं मां बि उन्हनि खे ॿुधी रही हूंदी आहियां, ऐं काफ़ी सारियूं शयूं उन्हनि जूं जेके आहिनि उहे मूंखे बि इफ़ेक्ट करे रही हूंदियूं आहिनि. बट मूंखे लॻे थो तव्हांजो लाइफ कोच, तव्हांजी पंहिंजी जेका मोटिवेशन आहे, उहो तव्हांजो पंहिंजो पाण ई आहे जेको पंहिंजे पाण खे मोटिवेट करे सघे थो. ॿाहिरि केरु कुझु बि ॻाल्हाए रहियो हुजे, बट तव्हां उनखे पंहिंजे अंदरि में, या पंहिंजी जेका सराउंडिंग जी एनर्जी आहे तव्हांजी, उनखे तव्हां उन सां इफ़ेक्ट न थियणु ॾियो, त शायदि कॾहिं उहा बुरी शइ या उहा बुराई तव्हांखे कॾहिं इफ़ेक्ट ई कोन कंदी.
चवण जे लाइ शायदि हिकु ॾाढो ईअं पियो लॻे शायदि मां का फिलोसफी वारो को ज्ञान आहे जेको मां ॾेई रही आहियां, बट एक्चुअली कॾहिं इहे करे ॾिसो एंड देन पोइ पंहिंजी ज़िंदगी में डिफरेंस ॾिसिजो। ऐं हर शइ लाइ चवंदा आहिनि 90 डेज़ इज़ द टाइम। 90 डेज़ कॉन्टिन्यूसली तव्हां अगरि पंहिंजी पॉज़िटिव एनर्जी खे अट्रैक्ट करण जी कोशिशि कयो था, चाहियो था त तव्हां उन में उहा एनर्जी तव्हां वटि अचे। 90 डेज़ इहे प्रैक्टिसिस करे ॾिसो एंड आफ्टर 90 डेज़ तव्हांजी ज़िंदगी में 200% चेंज ईंदो। हाणे उहो चेंज अगेन बीइंग अ मुस्लिम तव्हांजे नसीब ते बि डिपेंड करे थो। उहो चेंज थोरो बि थी सघे थो, उहो चेंज इलाही वास्ट बि थी सघे थो, बट देयर विल बी अ चेंज। ऐं ॿियो कुझु हुजे न हुजे, उहा एनर्जी तव्हांखे पॉज़िटिव थिंकिंग जे लाइ ज़रूरु तव्हांखे कमु ईंदी। एंड व्हेन इट कम्स टू पॉज़िटिव थिंकिंग तव्हां तमामु स्ट्रेस, एंज़ाइटी, डिप्रेशन्स, नेगेटिविटी, नेगेटिव थॉट्स, नेगेटिव वर्ड्स घटि में घटि तव्हां इन्हनि खां परे हूंदो। घटि में घटि तव्हांजो ॾींहुं जॾहिं ख़तमु थींदो त तव्हां शुक्र अल्हम्दुलिल्लाह चई पोइ उन ॾींहं खे ख़तमु कंदो। अच्छा जी, अॻियां वधंदे आई एम श्योर त अॼु जेके पहिरीं पहिरीं सोच मुंहिंजे ज़हन में आई आहे, ख़बर न आहे किथां आई आहे, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे तव्हां सोचींदा कुझु ॿियो आहियो ॻाल्हाइण जे लाइ, बट समहाउ तव्हां चाहींदा आहियो त उहे शयूं पंहिंजे नाज़रीन सां शेयर कयो जेके तव्हांजी ज़िंदगी में थी रहियूं आहिनि। सो इट्स वेरी इंपॉर्टेंट त जेको कुझु अगरि तव्हांजी ज़िंदगी में कुझु सुठो थी रहियो आहे, ट्राई टू गिव दैट थिंग टू अदर पर्सन ऑल्सो, ताकी उन जी ज़िंदगी में बि ओतिरो ई सुठो थिए। ईअं ई त मुआशरा सुठा थींदा आहिनि, ईअं ई त मुआशरा तब्दील थींदा आहिनि, ईअं ई त तमामु मुआशरा अॻियां वधंदा आहिनि। त इहो इलाही ज़रूरी आहे। अच्छा जी, अॻियां वधंदे प्रोग्राम खे बि अॻियां वधायूं था, कुझु ॿियूं प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में कयूं था। खोड़ सारियुनि शयुनि जी असां अॼु प्रोग्राम में इंशाअल्लाह ॻाल्हि करण वारा आहियूं। सभिनी खां पहिरीं मां नज़र विझणु चाहियां थी पंहिंजी क्रिकेट ते। पोयनि ॾींहंनि में असां ॾिठो साउथ अफ्रीका सां हिकिड़ो मैच असां हारियो, बट बेस्ट ऑफ 3 जॾहिं कढियो वियो त पाकिस्तान वॉज द विनर। एंड देन हाणे वरी जॾहिं श्रीलंका सां स्टार्ट थियो आहे त अगेन असांखे नज़र आयो त फर्स्ट जेको मैच जेको कल्ह के ॾींहं में थियो, पाकिस्तान इज़ अगेन द विनर। ऐं आई गेस सुभाणे जेको आहे हिकु ॿियो मैच थियणो आहे, जंहिंखां पोइ रिज़ल्ट ॿियो बि ईंदो त केरु सुठो हूंदो या न हूंदो, इहो सुभाणे असांखे ख़बर पवंदी या पोयनि 2 मैचिस खां पोइ ख़बर पवंदी। पर हिन वक़्त ताईं ख़बरूं ॾाढियूं सुठियूं आहिनि, ख़बरूं ॾाढियूं प्यारियूं आहिनि। ऐं बीइंग ऑन द फैक्ट जेको अगरि साउथ अफ्रीका जी या श्रीलंका जी असां ॻाल्हि करे रहियूं, एक्सपेक्टेड बि सुठो ई आहे। हा, अगरि इन खां वधीक जेके टफ टीम्स आहिनि, जॾहिं उहो इंडिया ऐं पाकिस्तान जी ॻाल्हि हूंदी आहे त पोइ ॻाल्हि ई कुझु अलॻि हूंदी आहे, तॾहिं इहे फील अचे त पोइ छा ई ॻाल्हि हुजे। बट जी उन टाइम ते फील अचे न अचे, हिन टाइम ते जेका फील अची रही आहे उनखे थोरो सो अॻियां खणी हलंदे ऐं इन ख़ुशी खे इंजॉय था कयूं ऐं दुआ था कयूं त ईअं ई ही जेके मैचिस आहिनि ईअं ई ॾाढा ज़बरदस्त तरीक़े सां हलंदा रहनि, ईअं ई ॾाढा ज़बरदस्त तरीक़े सां थींदा रहनि। प्लस जी हिकु ॿियो मुआशरे में वॾो जेको क्वेश्चन मार्क आहे, वॾो जेको मसइलो आहे, दैट इज़ द मेंटल हेल्थ, द डिप्रेशन, द स्ट्रेस जेको हिन वक़्तु असांजे मुआशरे में हली रहियो आहे। माण्हू जेके उन खां इफ़ेक्ट थी रहिया आहिनि, माण्हू खोड़ सारा अहिड़ा आहिनि जेके हिन मुआशरे में उन सां फाइट करे रहिया आहिनि ऐं दीज़ आर द इशूज़ जेके मूंखे लॻे थो साइलेंट किलर आहिनि। असां डायबिटीज़ खे चवंदा आहियूं, विच इज़ येस काफ़ियुनि जॻहियुनि ते मेडिकल टर्म में असां बिल्कुलु चई सघूं था, बट मूंखे लॻे थो मेंटल हेल्थ इज़ अगेन समथिंग जेको हिकु साइलेंट किलर आहे, जंहिंखे तव्हां सुञाणे कोन सघंदा आहियो। ऐं वरी पोइ असांजे कल्चर में त असां ख़बर न आहे केॾा केॾा हलिया वेंदा आहियूं उन बीमारी जो इलाजु ॻोल्हणु। दीन ते ईमान रखणु ॾाढो ज़रूरी आहे, पर शऊर बि पाण सां गॾु हुजणु इलाही ज़रूरी आहे। शोभी भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? गुस्सा है बड़ा जबरदस्त किसी। क्यों भाई, ऐसा क्या हो गया? सुबह से ना लाइट है ना गैस है ओए ना होए पानी होए, है। ओए होए होए। भाई क्या करें, अब बच्चों ने स्कूल भी जाना है। हाँ ये सारी भाई, हमारी सरकार ने रोटी कपड़ा मकान बोला था, लाइट बिजली गैस नहीं बोला था, तो रोटी कपड़ा मकान। उन्होंने तो अपना वादा पूरा कर दिया। देखिए रोटी कपड़ा मकान। मैं कहता हूँ अल्लाह करे ऐसे लीडर और आ जाए, परवरदिगार कहीं से आ जाए, मेरे ख्याल में मुश्किल ही है। हाँ, अब नेक्स्ट जो लीडर आए उनके लिए हम नया नाम निकाल रहे हैं हम कि लाइट बिजली और गैस, लाइट पानी और गैस, ये होना चाहिए भाई। अब जो है ना मेरी बहन, मैं उनसे कह रहा हूँ रोटी कपड़ा मकान ना दें, लेकिन जो हम खुद से परचेज कर रहे हैं, खरीद रहे हैं, जिनके हम टैक्सेस दे रहे हैं, वो हमें दे दें। वो हमें दे दें, बिल्कुल बिल्कुल तो बिल्कुल सही बात है। और अब बहुत सारे इदारे तो प्राइवेट भी हो गए हैं, फिर भी जो है वो उस तरीके से हमें चीज़ें नहीं मिल रही है। तो ये एक्चुअली ये हकीकत है मुआशरे की, और इसके साथ ही चलना है। और ना सिर्फ शोभी भाई, मैं मूंखे लगे तो इन हकीकत का काफ़ी सारा माण्हू हुयो जेके असां विढ़ी रहिया आहियूं, बट सिस्टम हाँ जी, सिस्टम हम में भी रहना है। हाँ, बिल्कुल। आपने और मैंने ही तो बनाया, और कौन से बाहर से लोग थोड़ी ना आए थे लेकिन ये बनाने, हमने तो बनाया। गुस्सा आता है, बिल्कुल आता है। लेकिन फिर ये मूवमेंट एंजॉय करने को भी मिलते हैं, मज़ा भी आता है, क्योंकि कहीं पर भी किसी मुल्क में ऐसा नहीं है
हाँ, जो परेशानियाँ, उजला निकालो, प्रेस नहीं हो रहे कपड़े, क्या करें, नाश्ते कैसे बनेगा, ब्रेकफास्ट कैसे करें, खरीद के लाओ, कोई और करने वाला नहीं है, बच्चे अलग शोर कर रहे हैं, पापा हमें स्कूल जाना है। तो ये जब गुजरता है ये और तमाम तर मामलात अपनी जगह पे मामूल पे आते हैं, तो बड़ा अच्छा लगता है, फिर अंदर से हंसी मुस्कुराहट आना शुरू हो जाती है कि सही सही। और देखिए ये आपको ये भी यकीन दिलाता है कि आप किस भी मुश्किल में हैं लेकिन आप सर्वाइव कर जाते हैं। तो ये चीज़ आपको इस चीज़ की इन शे जी भी तव्हां खे जेका आहे उहा श्योरिटी ॾेई रहियो आहे त तव्हां कंहिं बि सिचुएशन में हुजे पर इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त तव्हां सर्वाइव करे था वञो। ऐं आई गेस इन खां वधीक सुठी ॻाल्हि छा ई हूंदी। ऐं ज़ाहिरा मुल्कनि में काफ़ी सारियूं जॻहियुनि ते काफ़ी सारियूं शयूं ज़ाहिरा थींदियूं आहिनि, तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, प्रॉब्लम्स ईंदियूं आहिनि, माण्हू प्रॉब्लम में हूंदा आहिनि। बट अगेन मां इन ॻाल्हि खे वराए सां उन ई शइ सां जोड़ींदमि जेका मां मेंटल हेल्थ जी ॻाल्हि पई कई, छो त असांजो जेको स्ट्रेस आहे, एंज़ाइटी आहे, उहो एतिरो वधी वियो आहे जो असांखे इहे का हिकु शइ बि थिए थी त असांखे उहा कई गुना वधीक लॻे थी। सो इट्स वेरी इंपॉर्टेंट त असां उन ते कमु कयूं ताकी जेका शइ थी रही आहे जेतिरी उहा तव्हांखे तकलीफ़ ॾियणु खपे ओतिरी ई तकलीफ़ ॾिए, उन खां कई गुना वधीक तकलीफ़ न ॾिए जेका अॼुकल्ह मुआशिरे में थी रहियो आहे। अच्छा जी, ॿुधाईंदा हलूं तव्हांखे त टपाल मेज़बान जेका सिंधी नंबर 1 चांहि आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ हिकु ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे जंहिं तहत तव्हां खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे, उनमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विछड़णो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। इन सां गॾोगॾु तमामु उहे माण्हू जेके कल्चर सां मुहबत कनि था, तमामु उहे माण्हू जंहिंजो दिलि जेको आहे उहो असां वांगुरु कल्चर जे लाइ धड़के थो, उन्हनि सभिनीनि जे लाइ जी हिकु ॾाढो ज़बरदस्त इंडस वैली फेस्टिवल अची रहियो आहे फेयर हॉल में। ऐं जंहिं फेस्टिवल में न सिर्फ़ु तव्हांखे असां कल्चर खे सेलिब्रेट कंदासीं, असां म्यूज़िक बि सेलिब्रेट कंदासीं, गॾोगॾु म्यूज़िक सां गॾोगॾु असां फूड बि सेलिब्रेट कंदासीं, डिफरेंट ॿियूं शयूं बि हिते हूंदियूं। त जी तव्हां ऐं मुंहिंजी मुलाक़ात इंशाल्लाह थींदी 12, 13 ऐं 14 डिसेंबर ते फेयर हॉल में जिथे थी रहियो आहे इंडस वैली फेस्टिवल। शोभ भाई जी तरफ़ हलूं था। शोभ भाई छा शामिल थी रहियो आहे? फ़तेह अली ख़ान साहब की गाई हुई गज़ल बेहतरीन। हाँ, बिस्मिल्लाह करते हैं। होठों के पास आए हंसी, होठों के पास आए हंसी, क्या मजाल है, ये दिल का मामला है, कोई दिल लगी नहीं, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो। तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी, मोहब्बत की राहों में आकर तो देखो, मोहब्बत की राहों में आकर तो देखो, तड़पने से मेरे ना फिर तुम हंसोगे, तड़पने पे मेरे ना फिर तुम हंसोगे, कभी दिल किसी से लगा कर तो देखो, कभी दिल किसी से लगा कर तो देखो, मोहब्बत की राहों में
कर तो देखो। देखो मोहब्बत की राहों में आकर तो देखो, मोहब्बत की राहों में आकर तो देखो। जबरदस्त जबरदस्त शोभी भाई, ये सुबह सुबह क्या हो गया आपको? सुबह सुबह ये कौन सी दिल लगी याद आ गई आपको? दिल लगी तो दिल लगी तो बहुत सारी चीज़ों से थी। मेरा अपना कीबोर्ड है, मेरा म्यूज़िक है, हाँ मेरा अपना एक जिसे कहते हैं टाइप ऑफ म्यूज़िक, टाइप ऑफ सिंगिंग, सारी दिल लगी है। ये ज़रूरी नहीं है दिल की लगी सिर्फ वही हो। हाँ, दिल दिल की लगी कहीं भी हो सकती है। और दिल तो वैसे भी बच्चा ही है मेरी बहन। बात बिल्कुल ऐसा ही है। जिसमें गाने ही बड़े बने हैं ना, दिल तो बच्चा है जी, नहीं? बात है। और उसकी कोई लिरिक्स जाके देखे नहीं यार, इतना मजे का गाना है। कहते ना काली बदरी जवानी की हंस हटती नहीं है, बड़ी अच्छी है। वो कहते आवारगी में हद से गुजर जाना चाहिए, उसमें भी दिल बच्चा आ जाता है। हाँ बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है। बहुत बहुत सारी ऐसी चीजें जो कहते ना मेरे लिए ना अब आ गया बुढ़ापा, सुधर जाना चाहिए। तो बस ऐसे ही हम आपस में एक दूसरे को खुशी करते रहते हैं, नहीं शो भाई? हम एक सर्टेन, मुझे ऐसा लगता है कि जब हम दिल लगी की बात करते हैं या दिल की लगी की बात करते हैं तो वो भी लोग कहते हैं कि यार इस उम्र में होती है, जवानी में होता है तो ऐसा होता है वैसा होता है। लेकिन मुझे ऐसा लगता है कि ये इसकी कोई उम्र नहीं होती, बिकॉज इसका ताल्लुक दिल से है। बिल्कुल ऐसे दिल हमेशा जमा रहता है। मैं कहता हूँ जैसे इल्म हासिल करने की कोई उम्र नहीं होती ना, तो इश्क ऐसे हासिल दिल इश्क और दिल लगी की भी कोई उम्र बस नहीं इस बात के बाद हमने जाना है ब्रेक में। नाज़रीन वक्त है ब्रेक जो तहाँ से मुलाकात के तो नन्ही कमर से ब्रेकअप हुए। Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. जी वेलकम बैक। अच्छा जी, मेहमान से जैसा सा गॾु आहिनि, मेहमाननि जी तरफ़ वञूं ऐं मेहमान जो तारुफ़ रखूं था प्रोग्राम में, ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे वरी रिपीट करण जे लाइ ऐं वरी उन ते अवेयरनेस वधीक असां हासिल करण जे लाइ तव्हां ई मां गॾिजी इंशाल्लाह ॾिन प्रोग्राम मां खोड़ सारी शयूं आहिनि जेके पिराईंदासीं। खोड़ सारी उहे एक्टिविटीज़ जेके असांजी नॉर्मल रूटीन में हूंदियूं आहिनि, जीअं असां पहिरीं बि ॻाल्हाए रहियासीं ऐं उनखे असां सम्झंदा न आहियूं। सो उन्हनि तमामु शयुनि खे अॼु मुंहिंजे प्रोग्राम मां तव्हां ई मां गॾिजी सम्झण वारा आहियूं, जंहिंजे लाइ असां सां गॾु हिकु पर्सनैलिटी तशरीफ़ रखे थी। गुज़िरियल खोड़ सालनि खां हिकु ॾाढा सीनियर सेक्रेटरिस अॼु असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। असां गॾु डॉक्टर अजमल मुग़ल साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे डॉक्टर साहब? फर्स्ट क्लास। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। डॉक्टर साहब ॾाढो मुश्किल कमु आहे ज़िंदगी में मुस्कुराहट खे पंहिंजे फेस ते रखणु, न? जी हा न? ऐं मूंखे लॻे पियो त तव्हां जेको आहे पंहिंजी जेका मुस्कुराहट आहे उहा हमेशह पंहिंजे फेस ते, जॾहिं बि का डिस्कशन तव्हां सां थींदी आहे हमेशह हिकु मुस्कुराहट हूंदी आहे डॉक्टर साहब जे फेस ते। असांजो शोबो बि अहिड़ो आहे न, त असांखे जेके परेशान हाल मरीज़ अचनि उन्हनि खे असांखे मुस्कुराए ॾिसण सां उन्हनि जी थोड़ी बिल्कुलु बिल्कुलु परेशानी दूर थी वेंदी आहे। बिल्कुलु। ऐं हूअं बि चवंदा आहिनि न, तव्हांखे डॉक्टर अगरि सुठो मिली वञे, उहो तव्हांखे लफ़्ज़नि सां सेटिस्फाई करे वञे त 50% बीमारी तव्हांजी हूअं ई ख़तमु थी वेंदी आहे। अच्छा, हिकु ॿिया महिमान जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, पाण जो तालुक़ मौसीक़ी सां आहे, पाण ॾाढा ज़बरदस्त सिंगर आहिनि। अॼु असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि जनाब इमरान नज़ीर साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? जी अल्लाह का शुक्र है, ठीक तबीयत ठीकु आहे? जी जी जी। ज़िंदगी कीअं आहे इमरान साहब? ज़िंदगी अच्छी गुजर रही है, माशाल्लाह। म्यूज़िक में गुजर रही है, इंजॉय हो रही है और अल्लाह ताला का बहुत शुक्रगुजार है ये कि अच्छे प्रोग्राम, अच्छी लाइफ
अच्छी ज़िंदगी गुजर रही है। माशाल्लाह माशाल्लाह, बहुत अच्छी बात है। भी आज बड़ी अच्छी अच्छी बातें मेरे प्रोग्राम में हो रही है माशाल्लाह से। अच्छा जिन सा अगर प्रोग्राम में एक ब्याह साथी हैं जेके सगद तशरीफ़ फरमा हैं जनाब जो साथ ॾियण जे लाइ ढोलक नवाज़ से सगद तशरीफ़ फरमा हैं सगद शहरी तारी साहबन जेके तशरीफ़ फरमा हैं तव्हांखे बि भली कार चऊं था प्रोग्राम में ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे, आराम सां प्रोग्राम में जॾहिं जॾहिं बि माण्हू प्रोग्राम में ईंदो आहे मूंखे लॻे थो काफ़ी जॻहियुनि ते ईअं थींदो आहे त जॾहिं तव्हां फर्स्ट टाइम कंहिं प्रोग्राम में तव्हां वञी रहंदो आई गेस शहरी तव्हां फर्स्ट टाइम असांजे प्रोग्राम में आया आहियो न, इन खां पहिरीं तव्हां न आहियो, त जॾहिं बि माण्हू प्रोग्राम में ईंदो आहे त खोड़ सारा सवालात हूंदा आहिनि, खोड़ सारियूं शयूं हूंदियूं आहिनि, इहो अगेन हिकु साइकोलॉजिकल हिकु इम्पैक्ट हूंदो आहे। हा स्ट्रेस हूंदो आहे नई जॻह ते, त उन स्ट्रेस में त कोन्हे शहरी, पोइ मुस्कुराहट छो न आहे फेस ते शहरी? हा हाणे लॻे पियो न शहरी प्रोग्राम में वेठो आहे या ज़बरदस्त जी मुस्कुराहट आहे न ज़बरदस्ती जी आहे, पर का ॻाल्हि आहे प्रोग्राम जे थ्रू इंशाल्लाह कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं जेके असली मुस्कुराहटूं आहिनि उहे असां सभिनी जे चेहरनि ते इंशाल्लाह अची वेंदियूं। अच्छा डॉक्टर साहब शुरूआत तव्हांखां करणी आहे ऐं प्रोग्राम जी शुरूआत में ई मां इहो ज़िक्र कयो त मेंटल हेल्थ हिकु अहिड़ो इशू आहे जंहिंखे असां एतिरो सीरियस वठूं नथा जेतिरो सीरियस असांखे एक्चुअली वठणु खपे। ॿियनि अगरि असांखे ॿी का बि का फिज़िकल का बि अहिड़ी एबनॉर्मेलिटी लॻंदी आहे असां फॉरन डॉक्टर्स ॾांहुं वेंदा आहियूं, पर छो त हीअ एबनॉर्मेलिटी डायरेक्टली असांखे ब्रेन खां को साइन न पई ॾिए, ब्रेन ते को ॻोढ़ो न पियो थिए, ब्रेन ते को सिंग न पिया निकिरनि, तंहिं करे शायदि असां हुनखे एतिरो वैल्यू न पिया ॾियूं, ईअं ई आहे? बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि खे मां सेकंड कंदुसि त जिस्मानी तकलीफ़ूं जेके हूंदियूं आहिनि, जीअं फ़र्ज़ु कयो बुख़ार आहे, ठीकु आहे, तव्हांजो जिस्म गरम थिए थो ऐं जेको ॿियो ॾिसण वारो उहो हथु लॻाईंदो चए यार जिस्म गरम आहे, बुख़ार आहे, ठीकु आहे, त उन में उन तकलीफ़ छा नज़र बि अचे पई, महसूस बि थिए पई, मरीज़ खे बि थिए पई, उनजे आस पास जेके रहण वारा उन्हनि खे बि थियनि पई, पर साइकेट्री में इहो न आहे। काफ़ी बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जीअं डिप्रेशन में आहे, मरीज़ आइसोलेट थी वियो आहे, कंहिंसां ॻाल्हाइणु बंदि करे छॾियो अथई, त उहो चवंदो यार मूड ईअं अथसि, उन जे लाइ इहो न हूंदो थी सघे थो उन ज़हनी सिहत ते को असरु थियो आहे, का स्ट्रेस आहे या का उनजी इनबॉर्न जेनेटिक प्रीडिस्पोजिशन आहे या कुझु मुख़्तलिफ़ रीज़न्स आहिनि उनजे करे उन में हले वियो आहे, बल्कि उल्टो उनखे ईअं चवंदो छो ख़ामोश आहे, हरू भरू ख़ुशि थी खुल, पर हुन जी जेका इंटरनल पेन आहे, साइकोलॉजिकल पेन आहे, उहो पेशेंट ई फील करे थो, उन सां गॾु ॿिया माण्हू उहो फील नथा कनि। जीअं बुख़ार में आहे सभु फील कंदा, पेट में सूरु आहे सभु फील कंदा, उनखे वठी बि अचनि था, सो साइकेट्रिक इलनेसिस या ज़हनी बीमारियुनि में इहो हिकिड़ो इशू आहे त उनजी जेका माना पेन आहे सिर्फ़ु मरीज़ ई बर्दाश्त करे थो ऐं उन सां गॾु जेके रहण वारा उहो उन में उनजी हेल्प कोन कनि था। सही डॉक्टर साहब मूंखे ॿुधायो त असां जीअं बाक़ियुनि बीमारियुनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां वटि ॿियूं खोड़ सारी बीमारियूं उन जे लाइ हिकु अर्ली डिटेक्शन टेस्ट हूंदा आहिनि असां वटि, त तव्हां टेस्ट करायो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी, तव्हां स्कैन करायो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हर शइ लाइ। जॾहिं तव्हां साइकोलॉजिकल डिसऑर्डर्स जी ॻाल्हि कयो था या इलनेसिस जी ॻाल्हि कयो था, छा अहिड़े के टेस्ट मौजूदु आहिनि या अर्ली डिटेक्शन मौजूदु आहे असां वटि? सच एट प्रेज़ेंट न अहिड़ी का फ़िलहाल कोन्हे, कुझु रिसर्च लेवल ते आहिनि, कुझु मतिलबु जीअं कुझु टेस्टूं अहिड़ियूं आहिनि जेके मतिलबु फ़िलहाल कोन थियूं थियनि, रिसर्च लेवल ते थींदियूं आहिनि त भई सलाइवा मां उनजे जेके डिप्रेशन जा केतिरा केमिकल्स घटि थियनि था, पर इट्स वेरी कॉस्टली ऐं उहा फ़िलहाल फीज़िबल बि न आहे, फ्यूचर में शायदि अची वञे त कंहिं शख़्स जे अंदरि कहिड़ा कहिड़ा केमिकल घटि थी विया आहिनि जंहिंजे करे हुन मूड ख़राबु थी वियो आहे, जंहिंजे करे हुनखे गुस्सो थी वियो आहे, जंहिंजे करे हू एग्रेसिव थी वियो आहे, पर एट प्रेज़ेंट न आहिनि असां वटि। एट प्रेज़ेंट असां वटि सिर्फ़ु इहो ई आहे क्राइटेरिया उनजो चेंज इन बिहेवियर, चेंज इन रूटीन लाइफ, सही इहे आहिनि जेके जंहिंजे ज़रिए असां कंहिंखे हेल्प करे सघूं था, तो मेंटल हेल्थ जो इशू आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब छा जॾहिं असां मेंटल हेल्थ जी ॻाल्हि कंदा आहियूं चवण जे लाइ त शायदि ॾाढो अजीब पियो लॻे, पर छो त डॉक्टर्स खां ॿुधियो आहे ऐं रियलिटी में ॾिठो बि आहे त हक़ीक़त बि आहे, ही डिसऑर्डर्स या ही इलनेसिस ॿारनि में बि असांखे नज़र अचनि थियूं, त छा तव्हांखे लॻे थो कहिड़ो एज क्राइटेरिया आहे, कहिड़ो एज जो टाइम आहे जेको वधीक क्रिटिकल आहे फॉर द मेंटल इलनेसिस? सवाल तव्हांजो सुठो आहे, इन में थोरो मां ईअं ॿुधाईंदुसि त जीअं ॿारनि जूं बीमारियूं ॿियूं बि फिज़िकल इलनेस जी ॻाल्हि कयूं, छाकाणि उहो सम्झाइण में आसानी थी वेंदी, सही, उहे बि वॾनि जी बीमारियुनि खां मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, सही, ठीकु आहे। ईअं
बिहेवियर डिस्टर्बेंस या साइकेट्रिक डिसऑर्डर जंहिंखे चइजे उहो बि ॿारनि जा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। ओके सही। ठीकु आहे, असां वटि जेके वधीक नंबर ऑफ पेशेंट्स आहिनि बिकॉज ऑफ मेल न्यूट्रिशन, बिकॉज ऑफ बर्थ एस्पेक्ट्स या कॉम्प्लिकेशन ड्यूरिंग डिलीवरीज़ या उनजी डेवलपमेंट सही न आहे त मेंटल रिटार्डेशन या लो IQ तमामु वॾो हिकिड़ो आहे इशू आहे। ऐं उन जे करे जेको आहे सो बिहेवियर डिस्टर्बेंसिस, ॿार खे जी लर्निंग कोन थींदी आहे, ॿार जी डेवलपमेंट न थींदी आहे, ॿार जी स्कूलिंग न थींदी आहे, त वॾो हिकिड़ो फिगर आहे उहो मेंटल रिटार्डेशन असांजे मुल्क में स्टिल। सही। ऐं उन खां अलावा ॿिया डिसऑर्डर आहिनि, स्कूल रिफ्यूज़ल आहिनि ऐं हाइपर एक्टिव आहे। सो ॿारनि जूं बीमारियूं ऐं वॾनि जी बीमारियूं हिकु जहिड़ियूं कंहिं जॻह ते आहिनि बि, पर काफ़ी अहिड़ियूं बि आहिनि जेके सिर्फ़ु बचपन में थींदियूं आहिनि, जंहिंखे असांजे फील्ड में चाइल्ड साइकेट्रिस्ट आहिनि। अञा पाकिस्तान में स्टिल हिकु या ॿ आहिनि चाइल्ड साइकेट्रिस्ट पूरे पाकिस्तान में। सही। सो फ्यूचर में इन ते बि हाणे असांजी कॉलेज ऑफ फिजिशियन हिते सब स्पेशलिटी स्टार्ट कई आहे, ॿाहिरनि मुल्कनि में ते आहे। ठीकु आहे। सो इन खां अलावा एडल्ट साइकेट्री आहे, उन खां अलावा ओल्ड एज जेरियाटिक साइकेट्री आहे, उन खां अलावा एडिक्शन साइकेट्री आहे, उन खां अलावा उन जी सब स्पेशलिटी में वञो त ॿियूं बि डिफरेंट फील्ड्स बि आहिनि। सही। अच्छा, तव्हां IQ जी ॻाल्हि की डॉक्टर साहिबु, हिकु शइ जेका मां पंहिंजे व्यूवर्स खे बि सम्झाइणु चाहियां थी, असां बि उन शइ खे सम्झणु चाहियूं था, IQ लेवल ज़ाहिर हर ॿार जो हिकु जहिड़ो न हूंदो आहे न। क्लास में अगरि 20 स्टूडेंट्स वेठा आहिनि त उन मां हिकिड़ो ई हूंदो जेको फर्स्ट ईंदो, ॿियो को अहिड़ो बि हूंदो जेको मुश्किल सां पासिंग मार्क्स खणी ईंदो हूंदो। आर दे बोथ नॉर्मल? जी, तव्हांजो सुठो सुवालु आहे। असल में मां जॾहिं IQ जो ज़िक्र कयो, आई डज़ंट मीन के जंहिंखे थोरो घटि आहे अकल त उहो जेको आहे सो बीमारियुनि में हली वेंदो। असल में असां हिकिड़ो स्टैंडर्ड आहे, उनखे फ़र्ज़ु करे से स्कोर आहे 100। सही। उहो हिकु नॉर्मल आहे। ठीकु आहे। उनखां वधीक बि ईंदो आहे, जीनियस बि हूंदा आहिनि, उन खां थोरो घटि 70-80, उनखां वधीक घटि हुजे त पोइ प्रॉब्लम आहे। ठीकु आहे। ठीकु आहे। सो उन लाइ पोइ स्पेशल एजुकेशन हूंदी आहे, ॿियूं ऑक्यूपेशनल थेरेपी हूंदी आहे, उन साइकोलॉजिस्ट जी, फिजियोथेरेपिस्ट मिली करे उनजो मैनेजमेंट थींदो आहे। सही, जंहिंखे असां स्पेशल चिल्ड्रन्स बि चवंदा आहियूं। अदरवाइज़ बाक़ी जेका हिकु बाक़ी जेके मुआशरे में जेके असांजा डिफरेंट ॿार आहिनि उहे कंप्लीटली नॉर्मल आहिनि। इहे असांजे पेरेंट्स खे सम्झण जी ज़रूरत आहे, बिकॉज उन्हनि खे लॻंदो आहे त असांजो ॿार में ज़रूरु को न को प्रॉब्लम आहे जेको फर्स्ट नथो अची सघे। सो एवरीबडी इज़ नॉर्मल, के कैपेसिटी हर माण्हू जी अलॻि हूंदी आहे। मां ॿिए तरीक़े सां थोरो सम्झाइण जी कोशिशि कयां, जीअं अलाह ताला असांखे मुख़्तलिफ़ इंसान सभु हिकु जहिड़ा न पैदा कया आहिनि। सही। कुझु फिज़िकली स्ट्रांग हूंदा आहिनि, बॉडी बिल्डर्स थी वेंदा आहिनि, कुझु ज़हनी तौरु स्ट्रांग हूंदा आहिनि, फिलासफ़र, डॉक्टर, इंजीनियर, आर्किटेक्ट, उहे थी वेंदा आहिनि। भले उहे कमज़ोर हूंदा पर उनजो दिमाग़ तेज़ आहे। ॿिया जेके बॉडी बिल्डिंग थियनि था, स्पोर्ट्स में वञनि था, क्रिकेटर थियनि था, उन्हनि जी बॉडी बहितरु आहे। थी सघे थो ज़हन बि हुजे पर उन्हनि जी फिज़िक वधीक बहितरु आहे। सो इहो अलाह साईं जो हिकिड़ो निज़ाम आहे। उन में ईअं ई IQ में बि घटि वधीक हर क़िस्म जा माण्हू थी सघनि था। सही। अच्छा जी, अॻियां वधंदे खोड़ सारियूं अॼु ॻाल्हियूं डॉक्टर साहिब खां सिखणियूं बि आहिनि, तव्हां ताईं पहुचाइणी बि आहिनि। त शायदि का घरनि में का अहिड़ी मिस्टेक असां करे रहिया हूंदासीं जेके अॼोके प्रोग्राम खां पोइ इंशाअल्लाह उनजी करेक्शन ज़रूरु थींदी। पर जी अॻियां वधंदे असां सां गॾु इमरान साहब तशरीफ़ फरमाइनि। मां चाहियां त उन्हनि जो आवाज़ प्रोग्राम में शामिल थिए। छा शामिल थींदो इमरान साहब? आज मैं आपको मेडिसन साहब का गाना सुना रहा हूँ, फिल्मी गाना है। ज़बरदस्त। ज़रूर आपको पसंद आएगा, इंशाल्लाह। हमारे ऑडियंस को भी, व्यूअर्स को पसंद आएगा। भाई गाने से पहले आपकी शर्ट मुझे बहुत पसंद आ रही है। थैंक यू। जो पिंक कलर है ना वो हर किसी पे सूट नहीं करता, आप पे बहुत सूट कर रहा है। थैंक यू। और आज न जाने क्यों वो जो अच्छे अच्छे कलर्स है ना आपको एकदम से अट्रैक्ट कर रहे होते हैं, ये कलर मुझे ऐसे अट्रैक्ट कर रहा है आज। अच्छा। बहुत प्यारा लग रहा है। शामिल करते हैं गाना जी। जिस दिन से देखा है तुमको सनम, बेचैन रहते हैं उस दिन से हम, लगता है ऐसा खुदा के कसम तुम मेरे हो, तुम मेरे हो। जिस दिन से देखा है तुमको सनम,
बेचैन रहते उस दिन से हम, लगता है ऐसा खुदा के कसम तुम मेरे हो, तुम मेरे हो। सावन है बरसात होती नहीं, खुल के कोई बात होती नहीं, कैसे बताएंगे तुमको सनम तुम मेरे हो, तुम मेरे हो, तुम मेरे हो। शायर जो होता तो तेरे लिए लिखता गजल में कोई प्यार की, होता मुसव्विर तो अपने लिए मूरत बनाता रुख यार की, तस्वीर तेरी बनाता मैं, सारे जहां को दिखाता मैं, पर क्या करूं के मुसव्विर नहीं है, बदनसीबी के शायर नहीं, कैसे बताएंगे तुमको सनम तुम मेरे हो, तुम मेरे हो, तुम मेरे हो, तुम मेरे हो, तुम मेरे हो। ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, क्या ज़बरदस्त। शायरी है। बिल्कुल शायरी माशाल्लाह ने खूबसूरत अंदाज में जनाब परफॉर्म भी किया हुआ है, ज़बरदस्त। जल्दी सा एक ब्रेक जो टाइम है नाज़रीन, वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात की तो है नई कमर्शियल ब्रेक खप हुई। Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. जी वेलकम बैक। अच्छा जी, खोड़ सारी शयूं जैसा प्रोग्राम में शामिल करने की कोशिश कर रहे हूँ, खोड़ सारी वही प्यारी प्यारी ॻाल्हियूं तहां ताईं पहुंचाइण जी कोशिश कर रहे हूँ, जैसा तहां जी ज़िंदगी में मज़ीद इन वेरी सिंपल वर्ड्स तो मज़ीद सुकून अची सके। ही जेको हिकु हाइपर टेंशन, हिकु यू नो फास्ट ज़िंदगी जेका थी वई आहे, उन में कुझु लम्हा जेके आहिनि उहे सुकून जा हुजण में मूंखे लॻे थो हिन वक़्तु ॾाढो मुश्किल आहे माण्हुनि जे लाइ, बिकॉज स्ट्रेस एतिरो थी वियो आहे। डॉक्टर साहिबु असां ॾिठो वञे त एतिरो असां स्ट्रेस असांजी ज़िंदगी में अची वियो आहे, ऐं स्ट्रेस जीअं असां ब्रेक में बि ॻाल्हाए रहियासीं, हीअ स्ट्रेस चवण जे लाइ शायदि हिकु दिमाग़ी हिकु इम्पैक्ट आहे, पर उहो ओवरऑल तव्हांजी बॉडी ते केतिरो असरु थो करे। छा इहा हक़ीक़त आहे जीअं डायबिटीज़ जे लाइ चवंदा आहिनि त मदर ऑफ इलनेसिस आहे, छा स्ट्रेस बि ॿियनि इग्नाइट करे थो बीमारियुनि खे? जी बिल्कुलु, स्ट्रेस असांजी लाइफ में असांजे जिस्म जे हर हिस्से ते इफेक्ट करे थो। ठीकु आहे, स्ट्रेस तव्हां ॼाणे डायबिटीज़ जी ॻाल्हि कई, डायबिटीज़ इज़ अदरवाइज़ अ जेनेटिक इलनेस, माना फैमिली हिस्ट्री हूंदी आहे, पर उनजा हिकिड़ा थियनि न प्रिस्पिटेटिंग फैक्टर्स, उन में वन ऑफ द प्रिस्पिटेटिंग फैक्टर इज़ स्ट्रेस। जॾहिं स्ट्रेस वधी वेंदी आहे त डायबिटीज़ कंट्रोल करणु मुश्किल थी वेंदी आहे, ऐं स्ट्रेस वधी वेंदी आहे त ब्लड प्रेशर कंट्रोल करणु मुश्किल थी वेंदो आहे। सो उन सां कुझु केमिकल्स बि रिलीज़ थींदा आहिनि जेके उनखे जीअं एड्रेनलिन और एड्रेनलिन उहे वधंदा त ज़ाहिरी ॻाल्हि ब्लड प्रेशर अनकंट्रोल रहंदो। इन सां गॾु मायोकार्डियल इन्फॉक्शन, दिलि जा अटैक जंहिंखे चवंदा आहिनि, हाइपरटेंसिव आहे, सडन स्ट्रेस थी वई, ब्लड प्रेशर शूट थी वियो, दिलि में हार्ट अटैक थी वियो, स्ट्रेस थी वई, ब्लड प्रेशर सडन वधी वियो, फालिज थी वियो। सो दिस हैपन्स, स्ट्रेस जेको आहे। ॿियो अगरि मां इन हिसाब सां ॻाल्हायां त असांजी जेके पहिरियों सिंपल लाइफ हूंदी, जेका असांजे
पेरेंट्स या उन खां पहिरियों वञो त वधीक ज़रूरतूं बि न हूंदियूं अगरि ॻोठनि में वञो त हिकिड़ो पखो ऐं हिकिड़ी बल्ब ऐं उन ते गुज़ारो थी वेंदो पर अॼुकल्ह असांजी ज़रूरात बि वधी वियूं आहिनि असांजी ख़्वाहिशात बि वधी वियूं आहिनि ऐं उहे ख़्वाहिशात अनलिमिटेड आहिनि माना अॼु पहिरियों पखे में गुज़ारो हूंदो उन खां पोइ एयर कूलर थी वियो उन खां पोइ AC थी वियो हाणे हर जॻह ते AC खपे ठीकु आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ज़रूरतुनि खे पूरे करण लाइ महिनत करणी पवंदी महिनत कंदो स्ट्रेस खां सवाइ महिनत कोन थी थिए अर्निंग करणी आहे उन में बि स्ट्रेस ऐं जेकॾहिं मल्टीपल जॉब जेको करे थो उन में बि स्ट्रेस स्ट्रेस असांजी लाइफ में ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे सही अर्बन एरियाज़ में असां फ़र्ज़ु कयो ट्रांसपोर्टेशन जी ॻाल्हि कयूं घर खां निकिरूं अगरि पब्लिक ट्रांसपोर्ट यूज़ कयूं था या पंहिंजी गाॾी यूज़ कयूं था ट्रैफिक जो स्ट्रेस ठीकु आहे किथे जिते वञूं था उते जेको क्राउड आहे उनजो स्ट्रेस नॉइज़ पॉल्यूशन जेके चवंदा आहियूं नॉइज़ जो स्ट्रेस एयर पॉल्यूशन उनजो स्ट्रेस त स्ट्रेस मल्टीपल आहिनि उन फिज़िकल स्ट्रेसिस आहिनि साइकोलॉजिकल स्ट्रेसिस आहिनि उहे असांजी लाइफ में वधी विया आहिनि छाकाणि इहे वधी विया आहिनि त ज़ाहिर साइकोलॉजिकल डिसऑर्डर्स बि वधी विया आहिनि सही अच्छा छा स्ट्रेस जी छो त असां ॻाल्हि कई रहियूं डॉक्टर साहिबु छा असां वटि के अहिड़ियूं डेली रूटीन में कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि कहिड़ियूं थेरेपीज़ आहिनि बिकॉज़ रियलिटी त इहा ई आहे त असां जीअं पहिरीं बि असां ॻाल्हाए रहियासीं त साइकेट्रिस्ट असां सभिनी खां एंड में वेंदा आहियूं असां अगरि असांखे स्ट्रेस बि थी रहियो आहे उनजे करे असांखे ॿियो कुझु बीमारियूं थी रहियूं आहिनि त असां उन फिज़िकल इलनेस खे असां ज़रूरु सही कंदासीं पर उहो माज़रत सां पर उहे बि जेके GPs असां वटि वेठा आहिनि उहे बि सजेस्ट कोन कंदा त भई तव्हांखे हे मसइलो आहे तव्हां हिन वटि वञो उहे बि उहो पाण ई ॿुधाए रहिया हूंदा ऐं पाण ई उन बीमारी खे उहे ट्रीट करे रहिया हूंदा पर स्ट्रेस खे ट्रीट न कंदा त छा असां वटि अगरि पंहिंजे माण्हुनि जे लाइ असां वधीक आसानी करे सघूं अहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके असां डेली रूटीन में करे पंहिंजे स्ट्रेस खे कंट्रोल कयूं था इन ते ॻाल्हाईंदासीं कॉलर्स असां गॾु आहिनि जल्दी सां उन्हनि खे शामिल था करे वठूं जी अस्सलाम वालेकुम जी नूर अली साहब कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे ॾाढो फर्स्ट क्लास दुआ फर्स्ट क्लास जी गुज़रे पियो ॾाढो बहितरीनु प्रोग्राम बहितरीनु तव्हां असांजो माना महिमान वेठो आहे असां हुनखे सलाम पेश कयूं डॉक्टर साहब वालेकुम अस्सलाम वॾी महिरबानी डॉक्टर साहब खां इहो आहे त माना अॼुकल्ह भले नंढो ॿार आहे चाहे वॾो आहे उहो सभु डिप्रेशन में छो आहे डॉक्टर साहब इन जो असांखे थोरो ॿुधाइजो डिप्रेशन में छो आहे ठीकु आहे इंशाल्लाह पंहिंजे प्रोग्राम में इन ते ज़रूरु गुफ़्तगू थींदी ऐं इंशाल्लाह डिप्रेशन ते बि उनजी शुरूआति ते स्ट्रेस जेको आहे उन ते त असां ॻाल्हाए रहिया आहियूं इंशाल्लाह डिप्रेशन ते बि ॻाल्हाईंदासीं उनजे अलामात जेके असां सम्झी कोन सघंदा आहियूं उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं नूर साहब जी प्लीज़ शेर त मुंहिंजो हूंदो आहे तव्हांजे लाइ जी प्लीज़ बिस्मिल्लाह मैं तो उसको देखते ही जैसे वो पत्थर हो गया मैं तो उसको देखते ही जैसे पत्थर हो गया बात मुंह से निकली बेवफा के सामने ओए होए शोभी भाई असर पहुंच गया है शोभी भाई नूर अली साहब की तरफ जो है ना वो दिल लगी का असर पहुंच गया आज शोभी भाई गुस्से में है तो हम भी गुस्से में शोभी भाई को हमारे पास अभी तक बिजली नहीं है बिजली नहीं है मगर रास्ते घर को गए स्कूल ओए चलो इन तमाम मसलन खे त असां हल नथा करे सघूं पर असां पाण खे कीअं स्ट्रेस खां बचाए सघूं था इहो असां शामिल करे रहिया आहियूं नूर साहब प्रोग्राम ॾिसंदा रहिजो वॾी महिरबानी कॉल करण जी डॉक्टर साहब इहो स्ट्रेस बिजली वारो इहो गवर्नमेंट इनखे एड्रेस करे त स्ट्रेस घटि थी वेंदो बिजली जो साईं जेको बिल्कुलु इहे ज़रूरतूं आहिनि हाणे जीअं असां पहिरियों ॻाल्हायूं पिया न त असांजी पहिरियों ज़रूरत हिकिड़ो पखो हूंदो हाणे असां लाइ AC बि ज़रूरी आहे उन खां बग़ैर रही कोन था सघूं अच्छा स्ट्रेस जे बारे में ॻाल्हायूं त स्ट्रेस जेका आहे फिज़िकल स्ट्रेसिस बि आहिनि सोशल स्ट्रेसिस बि आहिनि इकोनॉमिकल स्ट्रेसिस बि आहिनि उन्हनि सभिनी जो असांजे जिस्म ते असरु थिए थो सही साईं जेको हाणे हिकिड़ो सवाल कयो त डिप्रेशन जेको हर पासे छो थो नज़र अचे असल में डिप्रेशन ऑलरेडी मौजूदु हुयो ऐं आहे ऐं असांजी पॉपुलेशन में हिकिड़ो वॾो नंबर आहे जेको डिप्रेशन जी बीमारी खां सफ़र करे थो अच्छा थोरो मां हिनखे कोशिशि करे एक्सप्लेन कंदुमि त हिकिड़ो डिप्रेशन जंहिंखे असां चयूं था साइकेट्रिस्ट डिप्रेशन माना हिकिड़ी बीमारी जो नालो आहे
उहा ईअं ई बीमारी आहे जीअं मलेरिया आहे, जीअं टाइफॉइड आहे, जीअं हाइपरटेंशन आहे, जीअं डायबिटीज़ आहे। ऐं ॿियो हिकिड़ो उदासी शॉर्ट टर्म थोरी देरि लाइ अगरि कोई इवेंट थी थो वञे ऐं उनजे करे माण्हू उदास थिए थो और थोरी देरि खां पोइ उहो वापसि नॉर्मल थी थो वञे त उनखे असां डिप्रेशन जी बीमारी नथा चऊं, उनखे कंहिं इलाज जी ज़रूरत न हूंदी आहे। सही असांजे WHO जी गाइडलाइन जे हिसाब सां अहिड़ो माण्हू जंहिंखे उदासी, मायूसी, घबराहट, निंड न अचणु, बुख न, इहे डिप्रेशन जा सिम्टम्स आहिनि। मुख़्तलिफ़ सिम्टम जेके डिप्रेशन जा 2 हफ़्तनि ताईं मुस्तक़िल हुजनि, उन खां पोइ उनखे असां डायग्नोस कंदा आहियूं ओके डिप्रेशन। सही ठीकु आहे, सही ईअं न आहे त 2 ॾींहंनि लाइ उदासी हुनखे दवा शुरू करे छॾियो। सही फॉर जेको डायग्नोस्टिक क्राइटेरिया आहे उहो इहो आहे त कम से कम 2 हफ़्ता, कुझु आहिनि जंहिंमें 10 ॾींहं बि आहे, गाइडलाइंस मुख़्तलिफ़ आहिनि, पर जेको WHO गाइडलाइन आहे उहा इहा आहे त 2 हफ़्तनि 2 हफ़्तनि ताईं अगरि परसिस्टेंट लो मूड, इंसोमनिया, एपेटाइट, सॉरी वर्ड, बुख न लॻणु, निंड न अचणु, उदास थियणु, दिलि न चवणु, मिलण जुलण में या कम ते न वञणु, जेको असां हिकिड़ो जेको नई रिसर्च थी आहे त डिप्रेशन जो असांजी इकोनॉमीज़ ते केतिरो असरु आहे, सही पूरी दुनिया जी इकोनॉमीज़ ते। सही कई माण्हू जेके डिप्रेशन जे करे कमु छॾे वेही रहंदा आहिनि, पंहिंजो जॉब छॾे वेही रहंदा आहिनि, उनखे ख़बर न हूंदी आहे त असां छो पिया कयूं, इट इज़ बिकॉज ऑफ डिप्रेशन। अगरि उन्हनि माण्हुनि खे फाइंड आउट करे उन्हनि जे इन बीमारी खे एड्रेस कयो वञे त उहे फंक्शनल थी वेंदा, फंक्शनल थी वेंदा माना इकोनॉमी बहितर थींदी। सही। अच्छा डॉक्टर साहब, जीअं तव्हां डिप्रेशन जी ॻाल्हि कह रहिया आहियो, तव्हां चई रहिया आहियो त 2 हफ़्तनि ताईं, हाणे असां वटि डिप्रेशन जीअं तव्हां चयो डिफरेंट असां वटि डिप्रेशन आहिनि, इकोनॉमिकल बि थी सघे थो, डिफरेंट स्ट्रेस थी सघनि था। अगरि सिर्फ़ु इकोनॉमिकल ते रहूं त अगरि उहा जेको मसइलो जंहिंजे करे डिप्रेशन थियो आहे, अगरि उहो मसइलो जेसिताईं हल नथो थिए, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां चयो त 2 हफ़्तनि ताईं उहो माण्हू उदास आहे छो त उनजी ज़िंदगी में हे मसइलो हली रहियो आहे, हाणे उन मसइले जो अगरि हल नथो थिए ऐं उहो 2 हफ़्तनि खां वधीक हू वञे थो त छा उहो बि डिप्रेशन जो पेशेंट ई काउंट थींदो? बिकॉज उहो त जो रीज़न उहो मसइलो आहे, ऐं मसइलो अगरि 2 हफ़्तनि खां 4 हफ़्तनि ताईं वञे थो, हू वरी बि हिकु डिप्रेशन जो पेशेंट आहे? जी, जेको इंटरनेशनल गाइडलाइंस आहिनि। अच्छा, हिकिड़ो डिप्रेशन वरी मां थोरो एक्सप्लेन कंदुमि त हिकिड़ो मूड, लो मूड या उदासी सर्टेन सिचुएशन जे करे थिए थी। फ़र्ज़ु कयो ख़ुदा न ख़ास्ता कंहिंजो क़रीबी रिश्तेदार जी डेथ थी वञे त उदासी थींदी, मायूसी थींदी, ठीकु आहे, उहो डिप्रेशन वारा, उनखे असां ग्रीफ रिएक्शन चवंदा आहियूं, ठीकु आहे, उहो थींदो, पर उहो वक़्त सां निकिरी ईंदो उन मां। सो पर स्ट्रेसिस कहिड़ा बि हुजनि, सिम्टम्स डिप्रेशन जा उहे ई हूंदा। सही। उहे फैमिली जा स्ट्रेस थी विया, सोशल स्ट्रेस थी विया, जॉब जा स्ट्रेस थी विया, या ॿाहिरि कॉन्फ्लिक्ट्स थी विया, बिज़नेस जा थी विया, जेके बि मुख़्तलिफ़ स्ट्रेसिस आहिनि, या इश्क में नाकामी थी वई, इहो बि स्ट्रेस आहे। उनजे करे बि अक्सर असां वटि जेको आहे सो डिप्रेशन जी शाइरी ऐं जेको आहे सो उहो इन इश्किया शाइरी जे पोयां इहो ई हूंदो आहे। पर हिकिड़ो वरी ॿी शइ इहा आहे त कुझु मेजॉरिटी माण्हू उन मां निकिरी ईंदा आहिनि, ठीकु आहे, पर कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजी फैमिली हिस्ट्री ईंदी आहे, जंहिंजे जीन्स में डिप्रेशन हूंदो आहे, जंहिंजे जीन्स में जीअं डायबिटीज़ आहे ईअं आहे, जेनेटिक हिस्ट्री हूंदी आहे, या असांखे न चवंदा हेरिडिटरी फैक्टर्स हूंदा आहिनि, उन्हनि में डिप्रेशन जूं अलामात पोइ रहंदियूं आहिनि। जेसिताईं उनजो ट्रीटमेंट न थिए, जेसिताईं उनजी साइकोथेरापी प्लस मेडिकल थेरापी, ड्रग ट्रीटमेंट थिए, तेसिताईं उहो ठीकु न थींदा आहिनि। जस्ट लाइक हाइपरटेंशन, जस्ट लाइक डायबिटीज़। अच्छा डॉक्टर साहब, डिप्रेशन इहो थोरो डिफरेंशिएट करणु ज़रूरी आहे। ऐं जॾहिं डिप्रेशन जो ट्रीटमेंट को हिकु माण्हू वंस असां चलो हिकु एग्ज़ाम्पल वठूं था त हिकु माण्हू जंहिंखे डिप्रेशन थियो आहे, उहो कंहिं डॉक्टर ॾांहुं पहुची बि वियो आहे, उन डॉक्टर उनखे ट्रीट बि करे छॾियो आहे, हाणे उहो कंप्लीटली हिकु नॉर्मल लाइफ गुज़ारे रहियो आहे, छा उहो वधीक ख़तरे में आहे? जीअं असां वटि ॿियूं कुझु अहिड़ियूं इलनेसिस आहिनि जंहिंखे अगरि वंस थियनि थियूं त तव्हां सॼी उमिरि हुनजे ख़तरे में हूंदा आहियो, त तव्हांखे सॼी उमिरि तव्हांखे प्रिकॉशन्स वठिणा हूंदा आहिनि। छा डिप्रेशन में बि ईअं ई आहे? वंस तव्हां उनखे हेल्दी करे छॾियो, वंस तव्हां विद द मेडिसिन्स और द थेरेपीज़ उहो वंस वञी रेगुलर लाइफ में वापसि अची वियो आहे, त उहो वराए सां बि उनजो शिकार थी सघे थो ओतिरो ई जल्दी? हा, सवाल तव्हांजो ॾाढो आहे, इम्पोर्टेंट बि आहे। हिन जो मां कोशिशि कंदुमि त जवाबु साइंटिफिक हुजे, ईअं न ख़्वाहिश जे मुताबिक़ न हुजे, ठीकु आहे। असल में जीअं मां तव्हांखे ॿुधायां त फैमिली हिस्ट्री आहे डिप्रेशन में, ठीकु आहे। कंहिं माण्हू खे डिप्रेशन थियो, जेको फैमिली हिस्ट्री आहे ऐं स्ट्रेसिस उनखे प्रिसिपिटेट कयो ऐं उनजो आयो डॉक्टर वटि आयो, उनजो ट्रीटमेंट कयो।
डिप्रेशन जे ट्रीटमेंट लाइ हिकिड़ो रिक्वायरमेंट आहे 6 खां 8 महीना या 9 महीना ट्रीटमेंट मेडिकल थेरापी। सही। ठीकु आहे। पोइ उन खां पोइ मेजॉरिटी आहे 70 to 80% पेशेंट अहिड़ा हूंदा आहिनि जेके क्योर थी वेंदा आहिनि, जंहिंखे दुबारा ॿीहर डिप्रेशन न थींदो आहे। पर 20% उन्हनि में अहिड़ा पेशेंट हूंदा आहिनि जंहिंखे रिलैप्स या वरी बीमारी थियण जो ख़तरो हूंदो आहे। ओके, सही। ठीकु आहे। सही। सो उन्हनि खे जेके थींदो आहे वरी ॿियो दफ़ो थियो, उन्हनि जे लाइ वरी गाइडलाइन इहा आहे त 2 सालनि जो ट्रीटमेंट थींदो आहे उन्हनि जो। 2 सालनि ताईं, दिस इज़ नॉट व्हाट आई से, दिस असांजी गाइडलाइन आहे। सही। सही। त 2 सालनि ताईं उनजो ट्रीटमेंट थींदो, उन ड्रग थेरापी मेडिकल थेरापी जेका बि आहे उन थींदी। उन खां पोइ ठीकु थी वेंदो। उहे जेके रहियल 20%, सही। उन्हनि मां बि 70 to 80% उन्हनि मां उहे 2 सालनि खां पोइ ठीकु थींदा, वरी उन्हनि खे कोन थींदो। सही। पर हाँ। उहे जेके रिमेनिंग 20% उन्हनि मां थियनि था, उन्हनि में इहो ॾिठो वियो आहे त वरी थर्ड टाइम डिप्रेशन थिए, थर्ड टाइम थींदो आहे त पोइ उनजे लाइ इट्स त उनजी फिर जीअं हाइपरटेंशन लाइ लाइफ लॉन्ग थेरापी आहे, डायबिटीज़ लाइ मेडिकल थेरापी प्लस उन सां गॾु ॿियूं शयूं बि हूंदियूं आहिनि, जीअं हेल्दी लाइफ स्टाइल। ऐं असां विच में सुवालु आयो त उन वक़्तु तव्हां जेको हिकिड़ो सुवालु कयो, शायदि उन खां थोरो हटी वियासीं, मूंखे यादि अची वियो। स्ट्रेस, असांजे स्ट्रेसिस खां मुक़ाबले करण लाइ असां वटि कहिड़ा टूल्स, कहिड़ा तरीक़ा आहिनि? सॻिवां बहितर त सिंपल लाइफ स्टाइल, सिंपल डाइट, प्रॉपर स्लीप, ठीकु, ऐं एक्सरसाइज, फिज़िकल एक्टिविटी मस्ट आहे। ठीकु आहे। जंक फूड खां परहेज़ कयो वञे, सोशलाइज़ेशन हुअणु खपे, म्यूज़िक आहे, इन सां दिलचस्पी आहे, कहिड़ो माण्हू इबादत करे थो उहो उन सां करे सघे। त इहे मुख़्तलिफ़ असां वटि आहिनि। या अॻिते ॿियूं आहिनि जीअं योगा आहे, इहे शयूं आहिनि जेके तव्हांखे स्ट्रेस सां बचाइनि थियूं। सिंपल। डॉक्टर साहब, मां कॾहिं कॾहिं सोचंदी आहियां त इहे तमामु उहे शयूं आहिनि जेके तव्हांखे ॿियनि बीमारियुनि खां बि बचाइनि। जी बिल्कुलु। सो ज़िंदगी ॾाढी सिंपल आहे, ॾाढी ईज़ी आहे अगरि असां उन्हनि खे सम्झी वठूं ऐं असां डिफरेंट मुक़ाबलनि में न वञूं त शायदि असांजी ज़िंदगी हाणे जेकियूं बीमारियूं असांखे अॼु नज़र अचनि पियूं, जीअं तव्हां पुराणे ज़माने जी ॻाल्हि खे हिस्ट्री इहा ॿुधाए थी त उन टाइम ते जेके माण्हू आहिनि उहे वधीक ज़िंदगी बि गुज़ारींदा, हेल्दी ज़िंदगी गुज़ारींदा, जंहिं एक्सरसाइज़ जो अॼु असां डिफरेंट तरीक़नि सां योगा जे थ्रू या डिफरेंट तरीक़नि सां असां उन एक्सरसाइज़ खे असां प्रमोट करे रहिया आहियूं, उहा उन्हनि जी एक्सरसाइज़ नॉर्मल थींदी बिकॉज़ गाॾियूं एॾियूं कॉमन न हुयूं। गाॾियुनि जे लाइ तव्हांखे बस वठण जे लाइ बि तव्हांखे केतिरो पंधु करे ॻोठनि मां पोइ वञिणो पवंदो। सो अगरि तव्हांजी ज़िंदगी किथे न किथे ॾाढी सिंपल हुई, असां पंहिंजी ज़िंदगी खे पाण कॉम्प्लिकेटेड कयो आहे ऐं उन कॉम्प्लिकेटेड जा करण खां पोइ जेके इफेक्ट्स आहिनि उहे असांजी बॉडी ते पई रहिया आहिनि ऐं असांजी बॉडी ज़ाहिर आहे उहे इफेक्ट्स बर्दाश्त नथी करे सघे, तंहिं करे असांखे स्ट्रेस, डिप्रेशन या ॿियूं खोड़ सारियूं बीमारियूं असांखे थी रहियूं आहिनि। अच्छा जी, मां नथी चाहियां त हिन प्रोग्राम जे ज़रिए असांजे कंहिं बि व्यूअर खे स्ट्रेस थिए, तंहिं करे असां गॾो गॾु असां एंटरटेनमेंट खे बि गॾो गॾु खणी हलंदासीं ऐं बिकॉज़ म्यूज़िक त हाणे हिकु थेरेपी भी है, मेडिटेशन मानू करे रहा होता है। तो इमरान साहब, आज आप बड़े ज़रूरी हैं हमारे प्रोग्राम में क्योंकि बड़ी स्ट्रेसफुल बातें हम जो है वो टॉपिक ऐसा है कि बड़ी स्ट्रेसफुल बातें भी हम कर जाते हैं। क्या शामिल करेंगे प्रोग्राम में? मैं शायरी, अभी कॉलर्स भी आए थे, उन्होंने भी शायरी का बोला, तो मैं भी एक इसी के मुतालिक एक सॉन्ग सुना रहा हूँ। और डॉक्टर साहब ने भी कहा कि म्यूज़िक एक रूह की ग़िज़ा है। हम भी सुनते हैं क्योंकि म्यूज़िक से बंदे को रिलैक्स होता है, सुकून मिलता है। तो मैं कोशिश है कि आप ज़रूर इससे एंजॉय करें इंशाल्लाह। ये अगेन एक टॉपिक है। आपको तो स्ट्रेस नहीं होता होगा जिस तरह का आपका जॉनरा है, बड़ा सुकून से गा रहे होते हैं? बस हमारी अभी हॉबी है, हम इसको कर रहे हैं। अच्छा लगता है हमको, तो ये अच्छा लगता है। चलें जी जी, आप गाते हैं, हमें भी अच्छा लगता है। मैं जो शायर कभी होता, तेरा सहरा कहता। मैं जो शायर कभी होता, तेरा सहरा कहता।
मैं जो शायर कभी होता तेरा सहरा कहता, चांद को चांद ना कहता, तेरा चेहरा कहता, मैं जो शायर कभी होता तेरा सहरा कहता, चांद को चांद ना कहता, तेरा चेहरा कहता, मैं जो शायर कभी होता तेरा सहरा कहता। तुझको ले उड़ता हवा पर के मैं खुशबू की तरह, तुझको ले उड़ता हवा पर के मैं खुशबू की तरह, उम्र भर रखता ज़माने की निगाहों से परे, दिल जो कहता तो तेरा पता ना कहता, मैं जो शायर कभी होता तेरा सहरा कहता। खुश नसीबी से मुझे अपने ही लगता है ये डर, खुश नसीबी से मुझे अपने ही लगता है ये डर, मेरी खुशियों को न डस ले किसी दुश्मन की नजर, चश्मे बदूर ना कहता तो भला क्या कहता, मैं जो शायर कभी होता तेरा सहरा कहता, चांद को चांद ना कहता, तेरा चेहरा कहता, मैं जो शायर कभी होता तेरा सहरा कहता। ज़बरदस्त जी, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, ही जेका एक डायरेक्टली और इनडायरेक्टली कंहिं सां थेरेपी जी का एक्टिविटी जी ॻाल्हि कयूं, म्यूज़िक जी ॻाल्हि कयूं, डॉक्टर साहब ॾींहं में हिकु दफ़ो हुजणु खपे? बिल्कुलु का है ना, ज़रूरी आहे, चाहे ॾींहुं केतिरो बिज़ी हुजे, हिकु दफ़ो ज़रूरु अहिड़ो टाइम कढो जेको तव्हां इहा फील जेका हिन वक़्तु असांजे प्रोग्राम में आहे, हींअर माशाल्लाह आहे, इहा फील तव्हां करे सघो, अहिड़ो टाइम ज़रूरु कढो। जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात थियूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, तव्हांखे यादि कराईंदा हलूं त टपाल मेज़बान पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिं तहत तव्हां खटी सघो था खोड़ सारा क़ीमती इनामात। तव्हांखे करिणो छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे जंहिंमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विझणो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिलु थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिलु थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। अच्छा जी, इन सां गॾु तव्हांखे यादि कराईंदा हलूं त जी कल्चर खे सेलिब्रेट करण जो जेको टाइम आहे उहो अनक़रीब अचण वारो आहे, बिकॉज़ चवण जे लाइ डिसंबर जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे, पर सॼो डिसंबर ई असां पंहिंजे कल्चर खे अल्हम्दुलिल्लाह सेलिब्रेट कंदा आहियूं। हूअं त सॼो साल ई पंहिंजो हूंदो आहे, कल्चर पाण सां गॾु ई हूंदो आहे, बट स्पेसिफिकली इन डिसंबर ये एक्टिविटीज़ घणियूं थींदियूं आहिनि। त सिंध टीवी इनिशिएटिव खणंदे इंडस वैली फेस्टिवल करे रहियो आहे फेयर हॉल में 12, 13 ऐं 14 डिसंबर ये 3 डेट्स आहिनि जिन ते तव्हांखे उते अचिणो आहे ऐं पंहिंजे कल्चर खे सेलिब्रेट करिणो आहे, म्यूज़िक इंजॉय करणी आहे, फूड स्टॉल्स आहिनि ऐं खोड़ कुझु आहे। त जी मिलूं था तव्हां सां
12, 13 ऐं 14 डिसेंबर फिर हॉल में ऐं कल्चर खे सेलिब्रेट कयूं था, इंडस वैली फेस्टिवल खे सेलिब्रेट कयूं था। अच्छा जी, अॻियां वधंदे थोरो सो डॉक्टर साहिबु हिकु शइ असां ॾाढो कॉमनली हिकु सेलिब्रिटीज़ ॾिसो या नॉर्मली माण्हू ॾिसो, ॾाढो नॉर्मल कॉमन हिकु वर्ड थी वियो आहे OCD। असां हर शइ माण्हू को बि माण्हू को अगरि स्पेसिफिक को कमु कंदो आहे त उहो चवंदो आहे त जी मूंखे हिन शइ जी OCD आहे। इज़ OCD दैट सिंपल? OCD आहे छा? OCD बीइंग अ साइकेट्रिस्ट अगरि मूंखां पुछंदो, हा, इन जो पूरो आहे ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर, OCD। हा, उन में हिकिड़ी बीमारी बि आहे ऐं कुझु बीमारियुनि जो अंदरि इहे सिम्टम बि हूंदा आहिनि। दिस इज़ नॉट नॉर्मल। सही, हा। ठीकु आहे, पहिरियों इहो फैशन वारी OCD खां अलॻि मां ॿाहिरि था अचूं थोरो सो। उन में ॿ हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो ऑब्सेशन, ॿियो कंपल्जन। ऑब्सेशन मीन्स थॉट में हा, जंहिं बि शख़्स सां इहे सिम्टम्स हूंदा आहिनि, उन में उनजे थॉट्स में रिपीटेशन थींदी आहे। हिकिड़ी सोच आई, उहा निकिरंदी न आहे, ऐं उहा सोच बार बार उन जे ज़हन में ईंदी आहे, ऐं हू कोशिशि बि कंदो आहे त मूंखे इहा सोच न अचे, पर उन जे बावजूदि हुन जे ज़हन में ईंदी आहे ऐं एतिरी शदीद उनखे तंग कंदी आहे जो उन जे करे उनजी लाइफ डिस्टर्ब थी वेंदी आहे। इवन असांजे साइकेट्री जे लिटरेचर में आहे, सीवियर OCD जे करे माण्हू सुसाइड बि कंदा आहिनि। ओ गॉड। ठीकु, सो OCD असां चवंदा आहियूं त डिप्रेशन खां वधीक ख़राबु इन लिहाज़ खां, इन ट्रीटमेंट त आहे पर ॾाढी मुश्किल सां इहा मरीज़ ठीकु थींदा आहिनि। रोज़मर्रा असांजे क्लिनिक्स में ईंदा आहिनि OCD जा पेशेंट। सही। हिकिड़ो थी ऑब्सेशन, ॿियो आहे कंपल्जन। कंपल्जन कॉमन मां ॿुधायां त हू सोच में रिपीटेशन आहे, हिन में कंपल्जन में एक्ट्स में एक्शन्स में रिपीटेशन आहे। जीअं अगरि हुनखे हथ धोइणा आहिनि, नॉर्मली असां मानी खाइण खां पोइ हथ धोइणु खपे, ठीकु आहे, सफ़ाई जो ख़्यालु रखणु खपे, पर हुनखे एतिरी वधीक सफ़ाई जी या नापाकी फील थींदी आहे जो हर दफ़े वेंदो हथ धोईंदो, ऐं कोई गुज़री वियो त वरी बाथरूम वेंदो, साबुण सां हथ धोईंदो, ऐं जॾहिं उहो हथ धोईंदो त उनखे ख़बर बि आहे त मां ग़लति कयां थो, पर हुन खां कंट्रोल न थींदो। मतिलबु अहिड़ा पेशेंट बि असां OPD में ॾिठा आहिनि जंहिंजा हथ छिलजी वेंदा आहिनि, साबुण सां करे रगड़े रगड़े रगड़े, पर हू वेचारा मजबूर हूंदा आहिनि, उनखे रोके न सघंदा आहिनि। जीअं सोच में रोके न सघंदा आहिनि, ईअं एक्ट्स में रोके न सघंदा आहिनि। इन में मुख़्तलिफ़ अलॻि अलॻि कॉमन ई आहे, हैंड वॉशिंग आहे, बाथरूम में वियो त कलाकनि जा कलाक लाहे छॾींदो, नल खोले छॾियो, का फीमेल आहे जेका घर में कमु करे थी, पोचो लॻाईंदी त बार बार उहो सफ़ाई कंदी, जी 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 जी, मतिलबु एतिरो कंदी जो वीचारी उनखे बि ख़बर आहे त मां साफ़ु कयो आहे, ख़बर आहे त मां सही पई कयां, पर कंट्रोल न आहे, उनखे बार बार रिपीटेशन थींदी। थोरी शइ हिकिड़े OCD आहे, उहा चादर जेका हीअं आहे इनखे हीअं कयोसि, माना बार बार हिकिड़ो एक्शन रिपीट करणु। उन मरीज़ खे ख़बर हूंदी आहे त मां इहो ग़लति कयां पियो, पर उनजे कंट्रोल में न हूंदो आहे। दिस इज़ कंपल्जन, ऑब्सेसिव कंपल्सिव डिसऑर्डर, ये बीमारी आहे। सही है। असां वटि त हिकिड़ो फैशन थी वियो आहे OCD वर्ड न, की फैशन में हर माण्हू, इवन द सेलिब्रिटीज़ ऑल्सो, हर माण्हू असांखे हिन शइ जी OCD आहे, असांखे हुन शइ जी OCD आहे, बट आई गेस त हीअ हिकु अहिड़ी सीरियस बीमारी आहे, जीअं डॉक्टर साहिबु चवनि था त हथ छिलजी वेंदा आहिनि, उन खां पोइ बि उन्हनि माण्हुनि ते पंहिंजो कंट्रोल न हूंदो आहे। सो हिकु सीरियस इशू आहे, ऐं उन सीरियस इशू खे सीरियसली ई ट्रीट करणु खपे, बिकॉज़ जेके माण्हू उन सिम्टम्स खां, उन बीमारी खां उहे फेस करे रहिया आहिनि, उहा तकलीफ़ सिर्फ़ु उहे ई सम्झी सघनि था। जी, लास्ट वीक हिकिड़ी फीमेल पेशेंट आई, उनखे OCD हुई थॉट्स जी, पर अहिड़ा थॉट्स जेके हू ॿुधाए न पई सघे, सोच में उन हलनि पिया। मतिलबु नमाज़ी औरत हुई, हिजाब में हुई, पर चए रोअणु शुरू करे चई, चई मां ॿुधायां कीअं त मुंहिंजे ज़हन में आहियां रिलीजियस, पर अंदरि में सोच एंटी रिलीजियस पई हले, नौज़ बिल्ला, मतिलबु अहिड़ियूं शयूं हुनखे अचनि पियूं त हू कंहिंखे ॿुधाए बि न पई सघे। अच्छा, उनजी अज़ियत कहिड़ी हूंदी? बेशक बेशक, बिल्कुलु सही पिया चओ। ठीकु आहे न। सो कॾहिं कॾहिं माना उहा वीचारी सालनि खां हुन में सफ़र करे पई। अच्छा, OCD खे असां वरी हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ बि चवंदा आहियूं, इन्हनि जे लाइ असां चवंदा आहियूं सीक्रेटिव इलनेस। जंहिं बि मरीज़ खे इहा हूंदी आहे, उहो कॾहिं एक्सप्लेन कंदो ई न आहे पहिरियों शुरू में, जॾहिं शिदत थी वेंदी उनखां पोइ ई ॿुधाईंदो।
हा छो सही अगरि कंहिंखे सोच अचे थी हा काई बि फ़र्ज़ु कयो ग़लति अल्फाज़ अचनि था चलो यार न अचनि पर हाणे उहो जेकॾहिं कंहिंखे ॿुधाईंदो हा यार मुंहिंजी सोच आ रही आहे मूंखे सोच अचे पई त ॿियो जवाबु छा ॾींदो नहीं सोचो नहीं छो थो सोचो सोचे बिल्कुल बिल्कुल त पोइ वीचारो चुप थी वेंदो छाकाणि हुनजी बीमारी इहा त हुनजे कंट्रोल में न आहे ऐं हुनखे रिस्पॉन्स इहो मिलंदो आहे त न सोचो हा छो था सोचो हा ईअं लॻंदो आहे ॼण हू ॼाणे वाणे सोचे थो पर न दिस इज़ ऑल बिकॉज ऑफ केमिकल डिस्टर्बेंस सही अच्छा डॉक्टर साहब पोइ हिन जी जॾहिं ट्रीटमेंट ते असां वञूं था कहिड़ा ट्रीटमेंट्स आहिनि जेके हिन वक़्तु थी रहिया मेडिकल आहिनि? ट्रीटमेंट आहे मेडिकल ट्रीटमेंट्स ड्रग मेडिसिन्स आहिनि जंहिंसां हा ई ठीकु अच्छा थींदा ऐं छा OCD हिकु लॉन्ग टर्म डिज़ीज़ आहे या OCD हिकु मतिलबु 2 ॾींहंनि अगरि 2 ॾींहं बि कंहिंसां ईअं थिए त असां उनखे बि OCD कॉल कंदासीं पहिरियों त मां तव्हां हाणे ॿुधायो न इहा सीक्रेटिव न 2 ॾींहंनि में त कोई ॿुधाईंदो ई न ॿुधाईंदो ई न सही हा महीननि सालनि खां पोइ या जेको हथु धोइण जी आदत हूंदी हुई घर वारा हुनखे ॿुधाईंदा पाण बि परेशान हूंदो हा। चवंदो भई पाणी टैंकी जो पाणी ख़तमु थी वियो आहे हीउ करे छा थो हा। पोइ हुनखे वठी ईंदा शुरू में त ईंदो ई कोन सही ठीकु सही आहे ऐं लंबे अरसे जी ट्रीटमेंट न पर बीमारी लंबे जेका आहे अरसे उहा जी ड्यूरेशन सही ईअं 2-3 ॾींहंनि में न उनखे असां कोन ठीकु आहे अच्छा डॉक्टर साहब हिकु ॿियो डिसऑर्डर जेको हिन वक़्तु मुंहिंजे ज़हन में अचे पियो त मां गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरीं मां हिकु वीडियो ॾिठी जंहिंमें ॿारु जेको आहे उहो एग्ज़ैक्टली उहो ई ट्रीट पियो करे पंहिंजे पाण खे उहे ई बिहेवियर्स उहे ई मूवमेंट्स करे पियो जेका उहे बचपन खां कार्टून ॾिसंदो इहा छा आहे इहे छा सिम्टम्स आहिनि ॾिसो असांजे जेको अॼुकल्ह माज़र सां माण्हू बि एतिरो बिज़ी हूंदियूं आहिनि या जो ऐं ॿियो ॿार खे चुप कराइण लाइ पहिरियों चूसणी ॾेई छॾींदा हुया वात में चुप थी वियो हा उहो बि ग़लति हुयो ठीकु आहे हाणे छा मोबाइल हथ में ॾेई छॾींदियूं बिल्कुलु त ॿार जी मतिलबु हू इनडायरेक्ट ईअं चए थो माउ जी जॻह ते हू पंहिंजे मोबाइल खे सम्झे थो माउ ई हुनखे ॾेई छॾियो हा ठीकु आहे पोइ उन में जेके शयूं ॾिसे थो उहो लर्न करे थो ऐं ॿारनि जी जेका इमेजिनेशन आहे उहा बिल्कुलु डिफरेंट हूंदी आहे जेसि ताईं हू सर्टेन एज ते पुॼे तेसि ताईं उन्हनि खे त सही छा आहे ग़लति छा आहे ॿार त बाहि में हथु विझी सघे थो बिल्कुलु बिल्कुलु हुनखे ख़बर न हूंदी आहे पोइ जेको मोबाइल में ॾिसंदो उहो ई कंदो ठीकु आहे ॿियो हिनखे अगरि ॿिए तरीक़े सां ॾिठो वञे त इन जेको स्क्रीन टाइम आहे उहो ॿारनि ते बि असरु करे थो वॾनि ते बि असरु करे वॾनि ते बि करे ठीकु थो आहे इन जी एडिक्शन बि आहे जीअं नशे जी आदत हूंदी आहे तीअं स्क्रीन जी आदत बि आहे मोबाइल में ख़ासि तौर पर एडिक्शन आहे दिस इज़ डॉक्यूमेंटेड सही सही ठीकु आहे ऐं जॾहिं तव्हां ज़ाहिर कंहिं बि शइ जी एडिक्शन जी ॻाल्हि कयो था त पोइ उहो बि अगेन मूंखे लॻे थो इहो बि हिकु डिसऑर्डर्स में काउंट थिए थो त तव्हां उन शइ खे तव्हां चाहियो था कंट्रोल करणु बट यू कैन नॉट एडिक्शन बि मतिलबु हिकिड़ो त केमिकल एडिक्शन हूंदी आहे हा ड्रग्स जीअं अल्कोहल थी वियो चर्च थी वियो ओपियम थी वई हीरोइन थी वियो आइस थी वियो मुख़्तलिफ़ हिकिड़ी नॉन केमिकल डिपेंडेंस थींदी आहे दिस इज़ नॉन केमिकल डिपेंडेंसी सही सही मोबाइल एडिक्शन थी वई गैम्बलिंग दिस इज़ अनदर एडिक्शन कुझु माण्हू वेंदा आहिनि कैसीनो में ठीकु ठाक सभु कुझु लुटाए ईंदा आहिनि ताश खेॾण थी वई ठीकु आहे सो इहा अच्छा कुझु वरी नॉन केमिकल एडिक्शन यूज़फुल बि आहिनि लाइक एक्सरसाइज एडिक्शन अगरि कंहिंखे आहे दिस इज़ गुड बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे असां जॾहिं एडिक्शन जे मरीज़नि जो ट्रीटमेंट थींदो आहे त उन में हिकिड़ो आहे थ्योरी त उन्हनि खे कंहिं न कंहिं शइ जी आदत खां बग़ैर रही कोन थो सघे पोइ असां उन लाइ एडवाइस कंदा एक्सरसाइज़ जी एडिक्शन में अची वञो हीरोइन खे छॾियो आइस खे छॾियो एक्सरसाइज जी एडिक्शन में अची वञो सही इहा एडिक्शन तव्हां लाइ बहितर नुक़सान त कोई कोन्हे नुक़सान कोई कोन्हे बिल्कुलु बिल्कुलु तव्हां म्यूज़िक जी एडिक्शन दिस इज़ गुड हा बिल्कुलु अच्छा डॉक्टर साहब छा जॾहिं असां एडिक्शन जी ॻाल्हि कयूं था त पोइ उन खां रिवाइव करण जे लाइ असां वटि रिहेबिलिटेशन सेंटर त ड्रग्स जे लाइ त आहिनि पर डिजिटल डिटॉक्स ते केरु नथो ॻाल्हाए डिजिटली उनखे इनखे कंट्रोल करण लाइ केरु नथो ॻाल्हाए इन जी एडिक्शन जेका आहे उहा कीअं रोकजे मुआशरे में पहिरियों त जनरली असांखे इहो सोसाइटी में कंपेन हलाइणु खपे त जेतिरो थी सघे मोबाइल घटि में घटि हाणे कुझु मुल्कनि में यूरोप जे मुल्कनि में स्कूल एज ताईं माना 16 खां 18 साल ताईं यूरोप जे मुल्कनि जी ॻाल्हि थो कयां पाबंदी लॻाए छॾी आहे ॿारनि
उन खां वधीक जेको हूंदो उहो मोबाइल यूज़ करे सघो, उन खां घटि वारो न। न कयो बिल्कुलु। दिस इज़ वन वे हा। स्टेट इन ते कमु करे सघे थी, त सही। वन पाबंदी लॻाए छॾियो ॿारनि खे। जीअं हाणे सिगरेट स्मोकिंग ते पाबंदी लॻी, जी 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 ठीकु आहे न, हा त ॿाहिरि मुल्कनि में त यंग छोकिरो वठी नथो सघे, 18 साल घटि हूंदो सिगरेट जो पैकेट नथो वठी सघे। असां हिते वटि बि कानून इहो ई आहे, हा, ठीकु आहे। बट असां वटि त इन तरीक़े जो को इन ते एक्शन खयो वञे, हिकिड़ो त इहो आहे गवर्नमेंट लेवल सां। ॿियो असां सोशली NGOs ऐं इहे मुख़्तलिफ़ तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए मीडिया इन जे ज़रिए अवेयरनेस ॾियूं त इन सां Awareness campaign हलायूं, नुक़सानात आहिनि। ॿियो जेको इन में अची थो वञे ऐं उहो नथो छॾे सघे, दे शुड कम टू साइकोलॉजिस्ट और समथिंग। हा सही। त उन जो एक्चुअल अगरि तव्हांखे लॻे थो तव्हां वाकई एडिक्टेड आहियो, त उन जो एक्चुअल तव्हां ट्रीटमेंट वठी उन ई बिकॉज़ इट इज़ अ डिसऑर्डर, त उन खां तव्हां उन खां परहेज़ करे सघो था। ऐं खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके थी सघनि थियूं अगरि तव्हां उनखे सम्झणु स्टार्ट कयो। मसइलो असां वटि इहो बि हूंदो आहे त असां उन बीमारी खे बीमारी कोन सम्झंदा आहियूं, असां इहे नॉर्मल हैबिट सम्झंदा आहियूं। पर एडिक्शन इट इज़ अ डिसऑर्डर, इट इज़ एन इलनेस आसान लफ़्ज़नि में। ऐं हीअ तव्हांजी ज़िंदगी खे मज़ीद बदतर ख़ुदा न ख़ास्ता बनाए सघे थी। अॻियां वधे इमरान साहब सां गॾु। इमरान साहब क्या शामिल हो रहा है अब? एक सॉन्ग है, ये भी गज़ल है मेडिसन साहब की, वो आपको सुना रहा हूँ। जी 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 देना सगमदरे निरमागरे नि दसा। मैं होश में था तो फिर उस पे मर गया कैसे। मैं होश में था तो फिर उस पे मर गया कैसे। ये जहर मेरे लहू में उतर गया कैसे। मैं होश में था। कुछ उसके दिल में लगावट
नशे में था, नशे में था, नशे में था, नशे में था, तो फिर अपने घर गया कैसे? नशे में था तो फिर अपने घर गया कैसे? ये जहर मेरे लहू में उतर गया कैसे? मैं होश में था तो फिर उस पे मर गया कैसे? ये जहर मेरे लहू में उतर गया कैसे? मैं होश में था। जबरदस्त जबरदस्त। इमरान साहब, आज सोच के आए आज ऐसे ही गाने सुनाने। जी जी। आज तमाम जो हमारे जो डिप्रेशन वाले पेशेंट्स हैं उनको सही करके जाना है आज जी आपने, जी। है ना? ऐसा डॉक्टर ही। हमारे साथ है। मगर इसमें एडिक्शन का जिक्र था, मैं होश में हाँ, एडिक्शन का जिक्र था बिल्कुल। या एडिक्शन तक आप एडिक्शन हो जाए, पर अगर वो थोड़ी खड़ी आहे तो जायज़ है डॉक्टर साहब। हाँ नहीं, मतलब ये है कि इसमें अल्कोहल एडिक्शन की भी है और इश्क की एडिक्शन दोनों है। अच्छा कुछ डॉक्टर साहब सॉरी, गज़लें कुछ गाने ऐसे जिनमें एक मैसेज होता है, जी जी। हाँ दुनिया को भी होता है और आम लोगों को भी, कि हिस्टोरिकल शायरी होती है इसमें, अच्छी रिलैक्समेंट, कुछ सूफियाना शायरी होती है और कुछ रोमांटिक, कुछ लवरे ऐसे, तो हर शायरी का म्यूजिक अपना एक वो है, हाँ डेफिनेशन है। मगर हमारे उर्दू में शायरी, शराब पे बहुत शायरी है। हाँ जी वो तो है बहुत। ऐसे अभी एक ये माहौल दूसरा चल रहा है। हाँ, मतलब शायरी की हम ऐसी बातें नहीं कर रहे हो किसी और प्रोग्राम। अभी तो हम उससे एडिक्शन से निकालने की बातें कर रहे हैं। कौन सी बातें कर रहे हैं आप मेरे प्रोग्राम में? जल्दी से ब्रेक की तरफ होता है नाज़रीन, वक्त है ब्रेक जो ताज़ा मुलाकात के होता है नन्ही कमर्शियल ब्रेकअप हुए। Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. जी वेलकम बैक। इमरान साहब अभी तक उसी धुन में नहीं? इमरान साहब जी जी जी। ये भी मुझे लगता है ये बड़ा इम्पैक्ट जो है ना, ये भी बड़ा ज़रूरी असर होता है। होता है कोई भी म्यूजिक, राग का, गाने का असर होता है। बिल्कुल ऐसा ही वो होता जहन है। से जाता नहीं है, सारा दिन बंदा गुनगुनाता रहता है इसको जो शुरू करे तो। ये ऐसे ही होता है वाकई में, ऐसा तो सबके साथ। वैसे एक बात है कि वो प्रोफेशन का असर शख्सियत पे भी हो जाता है। जी जी जी। बिल्कुल। ऐं हूअं बि मां हिकु जॻह ते पढ़ियो डॉक्टर साहब, त इंसान जी जेका पंहिंजी पर्सनैलिटी हूंदी आहे उहे उन 7 माण्हुनि जी हूंदी आहे जंहिंसां गॾु उहो वधीक टाइम गुज़ारींदो आहे। सो तव्हां म्यूज़िक में टाइम गुज़ारींदो, ज़ाहिर तव्हांजी पर्सनैलिटी में उहा झलकंदी। तव्हां पढ़ियल लिखियल माण्हुनि सां टाइम गुज़ारींदो, तव्हांजी पर्सनैलिटी ओड़ी हूंदी। सो तॾहिं ई त चवंदा आहिनि त पंहिंजी जेका दोस्ती आहे, पंहिंजी गैदरिंग आहे, उहा सुठी सिलेक्ट कजे। अच्छा डॉक्टर साहब, हिकु शइ जेका मां जल्दी जल्दी सां अॻियां हलंदे शामिलु कंदी हलंदमि, त असां वटि मिसकनसेप्शन्स बि ॾाढा आहिनि। मतिलबु हिकु जॻह ते असां अवेयरनेस ॾियण जी कोशिशि करे रहिया हूंदा आहियूं, ॿी जॻह ते माण्हू जेके आहिनि कंहिं बि साइकोलॉजिकल डिसऑर्डर जेको फिज़िकली असांखे नज़र अचे, अहिड़ो माण्हू जेको नॉर्मल बिहेव न करे, ऐं उन माण्हू खे असां बजाए जे त असां साइकेट्री वटि वठी वञूं, असां उन्हनि खे जहिड़ो करे रिलीजन सां, कॾहिं ॿियनि शयुनि सां असां उनखे मिक्स करे ऐं पोइ ॿिए तरीक़े सां असां ट्रीट करे रहिया हूंदा आहियूं। छा ईअं न आहे त असां उन्हनि शयुनि खे वधीक वर्स्ट करे रहिया आहियूं? हिन वक़्तु बि ॻोठनि देहातनि में अॼु बि इहो थी रहियो आहे। जी बिल्कुलु, तव्हां जेको सवाल कयो मां सम्झी वियुसि। ऐं असां रोज़ इन टाइप जा मरीज़ ॾिसूं पिया। ऐं बल्कि कल्ह जी OPD में हिकिड़ी फीमेल आई जेका अॼु खां 2014 में मूंखे ॾेखारे विया हुया। दिस इज़ सही। हा सो उहा ठीकु थी वई, उन खां पोइ काफ़ी साल ठीकु हुई। हा 14 ऐं हाणे 25 तक़रीबन 11 सालनि खां पोइ वरी विच में 3 साल पहिरियों बि हिकु दफ़ो आई, उन खां पोइ ठीकु थी वई। लास्ट टाइम जॾहिं कल्ह आई मूं वटि त ख़बर पई त उहो कंहिं अहिड़ी जॻह ते फेथ हीलर वटि जेके असां वटि आहिनि, जिन कढंदा आहिनि या कंदा आहिनि, उन वटि वठी विया, उन रिश्तेदार वठी विया हुया। ऐं असल में असां साइकोसिस जी बीमारी में या शिज़ोफ्रेनिया या बाइपोलर डिसऑर्डर्स में भी असांजे मरीज़नि खे आवाज़ूं ईंदियूं आहिनि
ईअं ई ईंदियूं जीअं हाणे असां ऐं तव्हां पाण में ॻाल्हायूं पिया हा त मां ॻाल्हायां पियो तव्हांखे आवाज़ अचे पई सही पर उहो बीमारी में मरीज़ सां अकेलो वेठो हूंदो आहे उनखे ईअं ई फ़र्ज़ु कयो मुंहिंजी आवाज़ उनखे अचे पई ऐं वाक़ई उनखे ईंदी आहे सही ऐं उनजो जवाबु बि ॾींदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं पंहिंजो पाण सां ॻाल्हाए थो पियो हा हा ठीकु आहे हेलुसिनेशन असां हिन हा टर्म आहे जी जी हाणे उहो हेलुसिनेशन जॾहिं थींदियूं आहिनि त उहो उनखे वठी अञा ॾिसो जिन बात कर रहा है हा जिन चढ़ी वियो जिन चढ़ी नॉर्मल वियो लफ़्ज़नि में आहे हा जिन हिन सां ॻाल्हाए पियो जिन हिनखे हीअं चए पियो वरी हू जेके जिन जी रोज़ी रोटी आहे मां असांजे मज़हब सां हिन जो तालुक़ु न आहे बेशक ईअं ई आहे बेशक ईअं ई आहे जेको मज़हब जे नाले ते खोड़ सारियूं हा अहिड़ियूं इहे शयूं activities थियनि थियूं इहे हिननि जी रोज़ी जेके रोटी सही आहे न जेके आहिनि। इहे हा, कनि हा, पिया सही आहे। पोइ उन्हनि खे वीचारनि कंहिंखे मारींदा कंहिंखे कुझु कंदा कंहिंखे ॾंब ॾींदा कंहिंखे मुख़्तलिफ़ टार्चर कंदा हू वीचारे खे त हिकिड़ी सिम्टम आहे हुनखे महसूसु थिए पियो हुनखे हू कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे या ॻाल्हाए थी पोइ उनखां पोइ वरी ॿिए जंहिं वठी आयो हुन यार इसका तो पहले भी ऐसे इलाज हुआ था अच्छा उहा फैमिली जंहिंमें उनखे ख़बर आहे त इन बीमारी जो इलाज डॉक्टर साहिबु कयो आहे उनजे बावजूदि बि हू शिकार थी विया उन्हनि जा क्वेक्स जा या फेथीलर्स जेके बि आहिनि इहे सो इहो असांजे मुआशिरे में आहे सही हीअ त उहो पुराणो पेशेंट पर असां वटि जॾहिं हिकिड़ो नओं पेशेंट पहिरीं दफ़ा कॾहिं ईंदो आहे रेफर थी करे तो उनखां मां हिस्ट्री में पुछंदो आहे ज़ाहिर ॻाल्हि भई ॿिए के विया हाँ सर वो तो पहले तो बाबा के पास गए फिर मौली साहब के पास गए फिर उसके पास गए फिर तावीज़ भी कराया पड़ा वो पानी भी दिया और उसके बाद फिर उन्होंने कहा हमने जिन निकाल दिया फिर आप असां चयो चलो ईअं ई सही आहे सही आहे त असांखे त कोशिशि करणी आहे उन जंहिं मरीज़ जेको सफ़र करे थो उन जो इलाजु करिणो आहे असांखे कंहिंसां झगड़ो करिणो त कोन्हे बाबा ठीकु आहे पर मरीज़ खे फैसिलिटी ॾियो जेके हेलुसिनेशन थियनि था आवाज़ूं अचनि थियूं या शक करे थो या झगड़ो करे थो कंहिंखे मारे थो या ईअं घर खां निकिरी भॼी वञे थो उनजो ट्रीटमेंट आहे पाण खे नुक़सानु पहुचाईंदा पाण खे नुक़सानु पहुचे त उनजो ट्रीटमेंट आहे उन्हनि जी हेल्प कयूं असां बजाए हिनजे जो उन सां वेठो झगड़ा कयूं असांजी कोशिशि हूंदी आहे त भाउ ठीकु आहे तव्हां जेको बि कयो था पढ़ी पाणी हे जेको बि ॾियो पर उन इलाजु करायो उन में उन्हनि मरीज़नि खे असांखे फैसिलिटेट करिणो आहे बजाए हिनजे उहे जेके फेथ हीलर्स जेको कनि पिया उन सां असांखे झगड़ो न आहे करिणो असांखे मरीज़नि खे इलाजु पहुचाइणो मां ईअं मिसाल ॾींदो आहियां छाकाणि असांजी रिलीजियस वधीक ओरिएंटेड सोसाइटी आहे ऐं हर शइ खे उन सां जोड़ियो वेंदो आहे जी त उन्हनि खे मां ईअं चवंदो बाबा ठीकु आहे जंहिंखे बुख़ारु थिए थो हा ठीकु आहे बुख़ार लाइ बि तव्हां दुआ कयो पर गॾोगॾु दवा त ॾियणी आहे न बेशक ठीकु आहे सिंपल इहो मॉडल इस्तेमालु कंदा आहियूं चवंदो आहे ठीकु आहे मरीज़ जे लाइ दुआ भले करायो उनखां हा ठीकु आहे भई दवा असां ॾियूं था पिया सही सही त मरीज़ खे कम से कम सही त करे वेंदासीं जेके असां उन्हनि खे चयोसि बाबा उन न वठी वञो हू वरी हिन खे चवंदो बाबा ठीकु आहे डॉक्टर जेको आहे ग़लति थो ॿुधाए तव्हां जेको आहे सो जिन त वरी मुख़्तलिफ़ आयतूं ॿुधाईंदा हालांकि उनजो को हक़ीक़त सां तालुक़ु न आहे सही उलमा हिन ते इश्तिहाद करे ॿुधाए चुका आहिनि त इहे हा ईअं न आहे त को जिन इंसान ते अची वेंदो आहे इहो हिकिड़ो अलॻि टॉपिक आहे कॾहिं मौक़ो मिलियो त ॻाल्हाए इंशाल्लाह ज़रूर उन ते डिस्कस कंदासीं इहे फेथ हीलर्स जेके बि या रोज़ी रोटी पंहिंजी कमाइण वारा जेके बि कनि पिया उन्हनि जे लाइ इहो पैगाम आहे त बिराए महिरबानी तव्हां रोज़ी रोटी भले कयो पर इंसाननि खे सही थियण लाइ उन्हनि जी हेल्प प्रॉपर थियणु खपे तव्हां जेको बि करिणो आहे करे डॉक्टर ॾे मोकिले छॾियो डॉक्टर ॾे मोकिले छॾियो ऐं उन सां गॾोगॾु मां तमामु उन्हनि उहे माण्हू जेके उन पेशेंट सां गॾु रहनि पिया उन्हनि जा फैमिली मेम्बर्स या के बि आहिनि न सिर्फ़ु असांजा उहे फेथ हीलर्स बल्कि उहे पाण बि उन्हनि खे ख़ुदा न ख़ास्ता अगरि उहे झगड़ा बि कनि पिया या कंहिं बि क़िस्म जो को अहिड़ो एक्ट कनि पिया जेको नॉर्मल न आहे त उन्हनि ते तशदुद थींदे बि असां ॾिठो आहे उन्हनि पेशेंट्स पंहिंजे पाण ते तशदुद कयो आहे असां उहो बि ॾिठो आहे त गुज़ारिश इहा ई आहे त उन्हनि खे त डिसऑर्डर आहे तव्हां त नॉर्मल आहियो एटलीस्ट तव्हां अकुल सां कमु वठो न त मुंहिंजे ख़्याल में तव्हां खां वधीक ज़रूरत हुननि खे पोइ साइकेट्रिस्ट जी पइजी वेंदी जेके इन तरीक़े जा अमल कनि था ख़ैर जी कोशिशि असां कई थी त उहे तमामु ॻाल्हियूं पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघूं जेके मेंटल हेल्थ सां साइकोलॉजी सां रिलेटेड आहिनि ऐं जेके नॉर्मल प्रैक्टिस में असां वटि थी रहियूं आहिनि ऐं न थियणु खपनि ऐं अगेन जीअं डॉक्टर साहिब जी ॻाल्हि जीअं डॉक्टर साहिबु चई त ही उहे ई तमामु प्रैक्टिसिस जेके असां कंहिं बि हेल्दी लाइफ खे अपनाइण जे लाइ करे रहिया आहियूं उहे ई असांखे मेंटल हेल्थ खे हेल्दी करण जे लाइ बि असांखे उहा ई जेकी प्रैक्टिसिस आहिनि उहे करिणियूं आहिनि डॉक्टर साहिबु जल्दी सां प्रोग्राम जो टाइम जेको आहे उहो ऑलमोस्ट कंप्लीट थी वियो आहे जल्दी जल्दी सां उहे तमामु माण्हू जेके हिन वक़्तु कंहिं बि तरीक़े सां कंहिं मेंटल इशू सां कंहिं मेंटल डिसऑर्डर सां कंहिं मेंटल इलनेस सां फाइट करे रहिया आहिनि उन्हनि जे लाइ को मैसेज हा
पहिरियों त मां ईअं चवंदो त असां देयर इज़ नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ। ज़बरदस्त ज़बरदस्त। हेल्थ लाइ ज़हनी सिहत हिकु मेन कंपोनेंट आहे। तो ज़हनी सिहत जो मक़सदु इहो आहे त कंहिंखे परेशानी थी सघे थी, कंहिंखे स्ट्रेस थी सघे थो, कंहिंखे डिप्रेशन थी सघे थो, कंहिंखे एंग्ज़ाइटी थी सघे थो, हा कंहिंखे फिट्स थी सघनि था, ठीकु आहे, और जंहिंखे उहो आवाज़ बदिली थियणु, इहे सभु बीमारियूं आहिनि ऐं इन्हनि जो इलाजु आहे। कंहिं बि तव्हांजे पासे में जेको बि क्वालिफाइड साइकेट्रिस्ट उन ॾे वञो या डॉक्टर ॾे वञो, उहो तव्हांखे उन ॾे रिफर कंदो, इन जो हल मौजूदु आहे। बजाए इन जे जो तव्हां कंहिं अहिड़ी जॻह ते वञो, मरीज़ खे ॿधी छॾियो, मरीज़ खे टार्चर कयो या मरीज़ खे कमरे में बंदि करे छॾियो, इहो न कयो। उन्हनि जो इलाजु मौजूदु आहे, इन्हनि बीमारियुनि जो इलाजु मौजूदु आहे। बराए महिरबानी इन्हनि इहे बि इंसाननि उन्हनि जी लाइ बि बहितर कयो। तव्हांजे फैमिली जो हिसो आहिनि त उन्हनि जो उन तरीक़े सां ख़्यालु कयो। एंड प्लीज़ इन शइ खे नॉर्मल ठाहियो त तव्हांजो ज़हन बि हिकु ऑर्गन आहे, जीअं तव्हांजी बॉडी जा ॿिया पार्ट्स ऑर्गन आहिनि, उहे बि बीमार थी सघनि था। हा, उन जा तरीक़ा कुझु ॿिया आहिनि जिन खे असांजे ख़बर न आहे, कल्चर में डिफरेंट शयुनि सां असां कॉल कयूं था, बट हीअ हिकु बीमारी आहे जंहिंजो आम लफ़्ज़नि में इलाजु जेको आहे उहो मौजूदु आहे। उन बीमारी खे बीमारी करे वठो ऐं ॿियो जिन विन जो ॻाल्हियूं उन ते डिस्कस ख़ैर में दफ़ा कंदासीं। थैंक यू सो मच सर महिमाननि जो सां गॾु हुजण जे लाइ, प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ, प्यारी प्यारियूं ॻाल्हियूं करण जे लाइ ऐं प्यारी प्यारा गाना जेके आहिनि ॿुधाइण जे लाइ। आख़िर में बि असां कुझु ॿुधी रहिया आहियूं। जी जी, हम क्या सुन रहे हैं इमरान साहब? गुलाम अली साहब का एक सॉन्ग है चमकते चांद को। ओए होए होए, तो वो वाह जी वाह। डॉक्टर साहब की फरमाइश है तो उनकी फरमाइश। इमरान साहब इतनी लाइटें लगा के हमने आपको सूरज दिखाने की कोशिश की, लेकिन आप चांद पर ही चांद का भी तो देखिए एक इफेक्ट है ना। बिल्कुल बिल्कुल ऐसे चांद की बात जरूर होनी चाहिए। सूरज देखें रोशनी वाला चांद ठंडक देता है। हाँ सही बात है। वो अच्छा, एक इस पे बीच में जी जी जी, पुराने ज़माने में मेंटल इलनेस का जो रिलेशनशिप होता था 14वीं के चांद से दिया जाता था, ठीक है। और उस वक्त इसको हम कहते थे ल्यूनेटिक डिसऑर्डर, अभी नहीं कहते, जो चांद से रिलेटेड होते। चांद से रिलेटेड अभी आप चांद पे शायरी हाँ करें। बिल्कुल इंशाल्लाह शामिल करेंगे। पर जी तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त टपाल मेज़बान पंहिंजे सार्फ़िन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे, जंहिं तहत तव्हां खटी सघो था खोड़ सारे क़ीमती इनामात। करिणो तव्हांखे छा आहे, टपाल मेज़बान जो कोई बि पैकेट ख़रीदणो आहे, उनजे अंदरि कूपन मौजूदु आहे, उनमें पंहिंजूं तमामु डिटेल्स फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विछड़णो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जी क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां शामिल थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां शामिल थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो टीवी शो में। इन सां गॾोगॾु इंडस वैली फेस्टिवल थी रहियो आहे फेयर हॉल कराची में 12, 13 एंड 14 ऑफ डिसंबर, जंहिंमें तव्हांखे अचिणो आहे, पंहिंजे कल्चर खे सेलिब्रेट करिणो आहे, म्यूज़िक नाइट्स इंजॉय करणियूं आहिनि, फूड इंजॉय करिणो आहे ऐं ॿियो बि खोड़ कुझु हूंदो इंडस वैली फेस्टिवल में। वरी महिरबानी सां गॾु हुजण जे लाइ इंशाल्लाह मुलाक़ात सुभाणे थींदी। तेसि ताईं जीअं सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु। अल्लाह हाफ़िज़ जी इमरान साहब। चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला, चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला। मेरी आवारगी ने मुझको आवारा बना डाला, चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला। दुनिया को अक्सर देख के हैरान होता हूँ, मैं इस दुनिया को अक्सर देख
महान होता हूँ, न मुझसे बन सका छोटा सा घर, दिन रात रोता हूँ। खुदाया तूने कैसे ये जहां सारा बना डाला, चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला। मेरे मालिक मेरा दिल क्यों तड़पता है, सुलगता है तेरी मर्जी पे किसका जोर चलता है। किसी को कुल किसी को तूने अंगारा बना डाला, चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला। मेरी आवारगी ने मुझको आवारा बना डाला, चमकते चांद को टूटा हुआ तारा बना डाला। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD। ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।